अॼु असांजे विछड़ियल शाइर दोस्त रामचंद ओॾे जी यादि में सिंधी अदबी संगत जो ही मुख़्तसर ताज़ियती रेफरेंस सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल अहमद सोलंकीअ जे सदारत में असीं शुरू करियूं था। मूंखे जियारियो प्रिय जी ॻाल्हि करे डठो अॼु अॾियो हींअरो कोट बुर्ज जीअं। तव्हां सभु ॼाणो था त 3 ॾींहं अॻु असांजो प्यारो दोस्त रामचंद पंहिंजे फ़र्ज़ निभाईंदे उस्तादीअ जो फ़र्ज़ु निभाईंदे पंहिंजे स्कूल में ड्यूटी ॾींदे हुनखे हार्ट अटैक थियो ऐं हू असांखां विछड़ी वियो। हुनजे तॾे में ऐं तदफ़ीन में अहमद सोलंकी गुलशेर ऐं असां शामिल हुआसीं। कल्ह वरी असांजा दोस्त नज़ीम ऐं इदरीस ऐं वहीद गायो बि उतां उनजे तॾे तां थी आया, ॿिया काफ़ी दोस्त उतां थी आया। असां सोचियो त जीअं त असांजी अदबी संगत जी गॾिजाणी हर जुमे ते थींदी आहे, तंहिं करे असां मुख़्तसरनि ई चयो त जेके दोस्त अची सघनि था त कयूं। ऐं असुलु वॾो प्रोग्राम सिंधी अदबी संगत सिंध पारां आचर जे ॾींहुं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में 3 बजे सॾायो वियो आहे, जंहिंमें तव्हां सभिनी खे बि शिरकत जी दावत ॾिजे थी। राम 58 सालनि जी ॼमार में असांखां विछड़ी वियो। हू न रुगो उस्ताद हो पर हिकिड़ो बहितरीनु शाइर हो। हू न रुगो ग़ज़ल जो पर नज़्म जो, वाईअ जो ऐं बेत जो बि ॾाढो ख़ूबसूरत शाइर हो। हू पंहिंजे शाइरीअ जे सिलसिले में लापरवाह हो। हिकिड़ी बंदी त हुन पंहिंजी विञाए छॾी, पर संदसि कुझु डायरियूं ऐं फेसबुक ते तमामु घणो मवादु मौजूदु आहे। संदसि भाइटियो साहिल ऐं पुटु सुरेंद्र उनखे अहमद बि चयो, असां बि चयो आहे त उहो गॾु करे त जीअं सिंधी अदबी संगत मर्कज़ हुनजो किताबु जल्द आणींदो। ऐं चाहियां थो त राम जे 2 ग़ज़लनि सां शुरूआति कयां। अञा ताईं अघाणी कान हुई दिलि, चङो थियो आकलाणी कान हुई दिलि। निशांबर शहर जे रोलाक नज़रुनि, अखियुनि मां हू रमाणी कान हुई दिलि। भॼायल छोकिरीअ जो दीन कहिड़ो, भॼायल छोकिरीअ जो दीन कहिड़ो, कबीलनि जी कहाणी कान हुई दिलि। जड़ीअ खे केरु डोड़ाए रला मुन, जड़ी घोड़ी, जड़ीअ खे केरु डोड़ाए रला मुन, असां घोड़ी पलाणी कान हुई दिलि। वाह। छिनाणी राम खां हू पाण हूंदी, छिनाणी राम खां हूअ पाण हूंदी, निभागी नींहं वाणी कान हुई दिलि। यानी ॾिसो जहिड़ो कर मथसी अचे थो त छिनाणी राम खां हूअ पाण हूंदी, निभागी नींहं वाणी कान हुई दिलि। ॿियो ग़ज़ल हुनजो आहे, ॻोठ रिलीअ में वेड़े शहर खणी वियो आहे। यानी इस्तारा ऐं तरकीबूं बिल्कुलु नयूं निकोर। ॻोठ रिलीअ में वेड़े शहर खणी वियो आहे, पन छण जाको पोइ पर खणी वियो आहे। 4 ॾिसाऊं महकाए ॼार समय सां, 4 ॾिसाऊं महकाए जाम समय सां, ॼार न पर जाम। 4 ॾिसाऊं महकाए जाम समय सां, नूरीअ जे नेणनि जी ॻर खणी वियो आहे। दिलि देबिल में मदफून करे वियो ॾाहर। हाणे हिनखे तारीख़ जो जेको शऊर हिन वटि हो उहो ॾिसो त कीअं थो ग़ज़ल में हाणे। दिलि देबिल में मदफून करे वियो ॾाहर, कासिम पंहिंजे घर में कहर खणी वियो आहे। आज़र जी अखि जा ॻोढ़ा केरु उघे पियो, आज़र जी अखि जा ॻोढ़ा केरु उघे पियो, रूह दवा जे रस्ते ज़हर खणी वियो आहे। कातिल बि चवे पियो राम नदीअ में हो, कातिल बि चवे पियो राम नदीअ में हू, इल्ज़ाम क़त्ल जो ॾेई बहर खणी वियो आहे। ऐं हिकिड़ो ॿियो ग़ज़ल आहे त दर्द जे समुंड में पे तरी ज़िंदगी, दर्द जे समुंड में पे तरी ज़िंदगी, हाण कहलाए ॿीहर बरी ज़िंदगी। इश्क सुकरात ऐं ज़हर खे ओतिजे, इश्क सुकरात ऐं ज़हर खे ओतिजे, मौत ईंदो लड़ी ए चरी ज़िंदगी।
रात मायूस हो चंड गूनीअ मथां, रात मायूस हो चंड गूनीअ मथां, तो बदन ते रखी सत सरी ज़िंदगी। नेण नीरा छुरे पियो अचे रंग सां, नेण नीरा छुरे पियो अचे रंग सां, मुंहुं कचे भर्त वांगुरु भरी ज़िंदगी। कमाल जो शेर आहे त नेण नेण नीरा छुरे पियो अचे रंग सां, मुंहुं कचे भर्त वांगुरु भरी ज़िंदगी। राम पाए पिरीअ खे सुतो हो सखी, राम पाए पिरीअ खे सुतो हो सखी, के घड़ियूं हीर जूं ठरी ज़िंदगी। त राम जे ग़ज़लनि सां असां शुरूआति कई आहे ऐं सम्झां थो त दोस्तनि खे गुज़ारिश इहा आहे त हर को राम बाबति पंहिंजा थोरा थोरा ख़्याल हितां खां तॾहिं खां जॾहिं ही प्राइमरी शागिर्द हो ऐं ज़रा यूनिवर्सिटी टंडेजाम जे कॉलोनीअ में ही पढ़ंदो हो ऐं उन दौरान टंडेजाम में ही उस्ताद गुलाब सूटड़ मूंसां खटियाण वारो उन वटि दर्जगो कम बि सिखंदो हो। राम जे हवाले सां कल्ह वेठे वेठे मूं जेके आहिनि से चंद सिटूं जेके आहिनि से लिखियूं। रामचंद्र जो विछोड़ो, जनम जी तारीख़ 5 अप्रैल 1968, ॻोठ जो नालो रहीम ॾिनो, मीर पोटरो लॻो टंडोजाम। ठीकु आहे सर। प्राइमरी ज़रा यूनिवर्सिटी कॉलोनी टंडोजाम, मैट्रिक ज़रा यूनिवर्सिटी फार्म हाई स्कूल नंबर 1, इंटर मुस्लिम कॉलेज BA PTC पिणु कयल हुअसि ऐं पेशे जे लिहाज़ खां उस्ताद हो। हिन वक़्तु टंडो हैदर में रहाश पज़ीर हो। औलाद 4 पुट 2 न्याणियूं। सिंधी अदबी संगत जो बुनियादी मेंबर हो। सिंधी अदबी हवाले सां जेतिरे क़दुरु राम खे मां सुञाणा थो, साईं ताज जो उन ते वॾो असरु हो। मीर मोहन पीरज़ादो PTV जो प्रोड्यूसर ऐं उस्ताद हूंदो हो। मंदूर मक्सी जेको मूंसां खटियाण ॻोठ जो रवासी हो, उन जो बि हिन सां तमामु वॾो वास्तो हूंदो हो। असांजो मानायतो मुस्तफ़ा नांगराज जंहिंसां हिन जो पिणु तमामु गहरो तालुक़ु हूंदो हो। आसिफ़ मिठियाणी जॾहिं माना उते हूंदा हुआसीं, आसिफ़ मिठियाणी बि शाइर हो ऐं उन सां तमामु हिन जो तमामु घणे में घणो गहरो हूंदो हो। साईं अब्दुल रसूल अब्बासी, मुस्तफ़ा नांगराज, आसी ज़मीनी ऐं साईं अब्दुल रसूल अब्बासी सिंधी ॿोलीअ जे नामेर शाइर, अदीब, लेखक जे हुअण नाते ही पाण गज़ल जो बहितरीनु शाइर हो। साईं मिठल जिसकाणीअ जो दोस्त हो। हालांकि साईं मिठल हिन खां तमामु घणो सीनियर हो ऐं इहो ॿुधी असांखे ॾाढी दुख थी। मां पाण ख़ुदि जेको आहे इन टंडेजाम यूनिवर्सिटी हॉस्टल में ऐं ज़रा यूनिवर्सिटी कॉलेज में रहियो आहियां। हिन जी जेका तदफ़ीन थी आहे सिंध ज़रा यूनिवर्सिटी टंडेजाम जे भरमी हाजन शाह जो मुक़ाम आहे। रामचंद ओड ज़रा यूनिवर्सिटी कॉलोनी सिंधी अदबी संगत यूनिट जो काउंसलर ऐं सेक्रेटरी पिणु रहियो आहे। मां अॻु में इहो चई चुको आहियां त हीउ दर्ज को कमु कंदो। हिन जो नालो हमेशह अदबी संगत जे हल्कनि में ज़िंदा रहंदो। उस्ताद गुलाब सूटर खटियाण वारे दुकान ते वॾा बहस मुबासा थींदा हुआ। इहे हुयूं सारणियूं जेके रामचंद जे बारे में मूं जेके पेश कयूं। रामचंद असांजो दोस्त हुयो, अदबी लॾे जो हिकिड़ो माण्हू हुयो, शाइर हुयो सुठो ॾाढो। शाइरी में बि तमामु शाइरी हूअं फेसबुक ते असां पढ़ंदा हुआसीं त साईं जी अॼु ॿुधाया आहिनि कुझु गज़ल तमामु ख़ूबसूरत आहिनि। सो साईं राम सां एतिरियूं मुलाक़ात पंहिंजूं हुयूं कोन। हिकिड़ो ॿ दफ़ो किथे मुलाक़ात थी या इलेक्शन वारे ॾींहुं आयो। पहिरियों त इलेक्शन अञा शुरू न थी त मां थोरो मज़ाक़ करायोमांसि। मां चयो ॾे ख़बर भला इहो तावीज़ नालो खटींदो या तूं खटींदे? त ईअं माना चइबो न मां वर्क कोन कई आहे, मां वर्क कोन कई आहे। मां दिलि में सोचां पियो त जेकॾहिं बीठो बि आहे हिकिड़ो उमेदवार ऐं उनखे उमेद हूंदी आहे खटण जी, खटण हाराइण त ख़ैरु अलॻि मसइलो आहे, पर वर्क छो न कई अथई इहो बि थोरो हिकिड़ो सुवालु आयो ज़हन में। हालांकि बीठो हुयो त वर्क करणु घुरिजे आहे, खटण न खटण उहो त वरी बाद जो मसइलो आहे। पर पोइ जेॾीमहिल रिज़ल्ट आई त ज़ाहिर हारायो, हिकिड़े वोट खईं सिर्फ़ु ऐं मोहबती खणी वियो 9 वोट। त हुनखे उहो वरी पोइ स्टेज ते जेॾीमहिल आयो त मां हुनखे थोरो माना दिलजाए ॾिनी
त ट्राई अगेन मूंसां गुलशेर बि गॾु हुयो, मथे बीठा हुयासीं, मुंहिंजो ट्राई अगेन को मसइलो कोन्हे, हिन दफ़े हाराए थी अॻिले दफ़े वरी कोशिशि कंदा त वरी सही थी वेंदो कमु, तव्हां परेशान न थी ॼमानो, थोरी दिलिजे ॾियां पियो। पर पोइ वरी ॿिए ॾींहं ॾींहुं सुबुह जो थी त फेसबुक खोलियो थी त ख़बर पई त बाबा राम जेको आहे वियो गुज़ारे, ॾाढो दुख थियो, अफ़सोस थियो। बहरहाल हाणे वञिणो हो हुनखे त वियो, इहो त बहानो थी आयो, सदमो हुयसि या ॾुख हुयसि या छा बि हुयो। सो बहरहाल ख़ूबसूरत शाइर हुयो ऐं असांजो दोस्त हुयो, असां हुनखे दुआगू आहियूं त हुनखे भॻवानु जेको आहे सो हुनजे रूह खे जेको आहे सो तस्कीन ॾींदो। महिरबानी। सिंधी अदबी संगत जी गॾिजाणी में असांजे प्यारे दोस्त शाइर रामचंद जे विछोड़े जे सिलसिले में सिंधी अदबी संगत जी गॾिजाणी में अॼु शरीक आहियूं। ऐं रामचंद जो विछोड़ो हिकिड़ो सिंधी अदबी संगत लाइ हिकिड़ो हाञो आहे, नुक़सानु आहे, अलमियो बि आहे। अलमियो ईअं त हुनजे विछोड़े जो सबबु दिलि जो दौरो आहे ऐं उहो दिलि जो दौरो उनखे दिलि बर्दाश्त न करे सघियो, ख़ासि तौर ते चूंडूं जेके सिंधी अदबी संगत जूं थियूं ऐं उनजे पसे मंज़र में ताज़ियूं थियूं, त इहो दर्दु, इहो अहसासु त सभिनी खे आहे। त सिंधी अदबी संगत जे हवाले सां त असां अहिड़ा एहसास दोस्त, अहिड़ा एहसास वाक़िया थियनि था जो सिंधी अदबी संगत ते माण्हू हाणे ॻाल्हाइनि, सिंधी अदबी संगत ते इल्ज़ाम लॻनि। इन्हनि शयुनि खां पासे ते रहण लाइ असांखे हिकिड़ी स्ट्रेटजी तयारु करणी पवंदी, नओं हिकिड़ो तरीक़ेकार, नओं रोड मैप आणणो पवंदो सिंधी अदबी संगत में, त अहिड़ा दोस्त असां बचाए सघूं था ऐं घणियुनि नफ़रतुनि खां पाण खे बचाए सघूं था, समाज खे हिकिड़ो नओं पैगाम पंहिंजी क़ौम खे ॾेई सघूं था। त हू केतिरो हिसास हुयो जो माना आउं त चवां थो त कंहिं दोस्त वटि वेंदो हो त विस्की जी बोतल पाण खणी वेंदो, पंहिंजे खीसे में खणी वेंदो, मता उते कहिड़ो माहौल थिए, कीअं थिए। त मिसाल ॻाल्हि आहे, असां हिकिड़ी महफ़िल मुस्तफ़ा नांगराज असांजी सभिनी दोस्तनि जी दावत कई, त उते सभिनी मानी वग़ैरह खाधी, त उते बि मूं ॾिठो त हो हुनखे विस्की पंहिंजे माना हुई खीसे में, माना मता इहो सम्झे केरु माना या का अहिड़ी शइ हुजे। बहरहाल पोइ हुननि किथे ॿिए हंधि पीती, ठीकु आहे, पर हू हिकिड़ो आर्टिस्ट हुयो, आर्ट जो माण्हू हुयो। हू कंहिं ते बि तंज़ कंदो हो त आर्ट जी रूप में आर्ट जो तीर हुनखे हणी छॾींदो हुयो, आर्ट जो तीर न पर आर्ट जो गुल खणी हुनखे हणी छॾींदो हुयो, जो हुनजे मां आर्ट जी ख़ुशबू सभु वठंदा ऐं सभई खे ज़ाहिरी तौरु हू ॿुधाइण जी कोशिशि कंदो हुयो, मुतवजा कंदो हुयो पंहिंजे आर्ट जे ज़रिए। मिसाल ॻाल्हि, इलेक्शन खां अॻु में हुन हिकिड़ो जुमिलो लिखियो त के माण्हू पराए आर्डर सलाद ख़ुशीअ सां खाईंदा आहिनि या खाइण जी आदत हूंदी आहे माण्हुनि खे, उहा अहमद जे हिमायत में हुयो, माना हिकिड़ो हुयो। या मूंखे जेको आहे उन्हनि दोस्तनि हारायो, शुगर फास्ट या अहिड़ो हिकिड़ो जुमिलो हुयो। त अहिड़े नमूने सां हू अंदाज़ हुन वटि पंहिंजा हुया, निराला हुया। रामचंद सां मुंहिंजी वाबस्तगी या दोस्ती जेका थी उहा पहिरियों भेरो मूं नालो रामचंद जो वसीम सूमरे जे ज़बान मां ॿुधो। त हिकिड़े दफ़े वसीम मूं वटि आयो फैमिली समेत, ॿारनि समेत, मूंखे चई सुबुह जो मां निकितो आहियां हितां टंडे जाम जे भरिसां किथे, ऐं मां दोस्त रामचंद वटि राति उन वटि हुयुसि, तो वटि मंझंदि जो मानी खाई वरी शाम जो असां नवाब शाह हलिया वेंदासीं। त पहिरियों भेरो राम जो नालो ॿुधो वसीम सूमरे जे। वसीम घणा थोरनि माण्हुनि वटि ईंदो हो, मिसाल ॻाल्हि आहे बॉर्डर में ईंदो त आदिल अब्बासी वटि ईंदो ऐं राधण में मासूम बुखारी वटि। त मां सोचियो त इहो रामचंद एॾो शाइर आहे, एॾो माण्हू आहे जो वसीम हुन वटि वियो आहे। पोइ जॾहिं हिन जी सोशल मीडिया ते हुनजी, असां कॾहिं रिसाले में मूं न पढ़ी शाइरी, सोशल मीडिया ते हू गज़ल लिखंदो हो त मुंहिंजो ध्यानु हिन ॾांहुं छिकिजी वेंदो, पढ़ंदो हुअसि हिन जा गज़ल, ॾाढा ख़ूबसूरत ऐं सुहिणा गज़ल हुन जा। ऐं आर्ट जे हवाले सां हुन जा रदीफ़ निराला हूंदा, काफ़िया निराला हूंदा, शाइरीअ जो रंग लहजो हुन जो पंहिंजो
अलॻि हुयो। ऐं मूंखे अफ़सोस पियो थिए त जॾहिं हाणे हू लाॾाणो करे वियो त हुनजो हिकिड़ो गज़ल आयो त कहिड़ा शाइर हुया असांजा जेके हुन ते कमेंट्स बि न ॾींदा उन्हनि बि ॾियणु शुरू कया। त इहा ॾिसो न हुनजे अज़ीज़ गोपांग ॾाढो हिकिड़ो जुमिलो भलो लिखियो त हू जेको आहे असां सभिनि खे हाराए वियो, उहो असांखे सभिनि खे हाराए वियो। त मक़सदु आहे त हू हाराइण जो मक़सदु इहो आहे त हू असां सभिनि जूं दिलियूं खटी वियो। इलेक्शन खटणु सवली ॻाल्हि आहे, दिलि खटणु ॾुखी ॻाल्हि आहे, उहा केरु कोन थो खटी सघे। इलेक्शन वोटनि खे हेॾे फेराए होॾे फेराए सघे। अॼु सभु असां वटि सिंधी अदबी संगत में काउंसलर आहिनि, सेक्रेटरी, नौकिरियुनि वारा आहिनि, के मास्तर आहिनि, कंहिंखे नौकिरीअ जो दड़को ॾिए 4 वोट वठी सघूं था, पर दिलि खटणु सवली न आहे। सो रामचंद असांखां दिलियूं खटी वियो आहे दोस्तनि जूं। ऐं घणनि हंधनि ते हू असांखे फ़िक्री ऐं नज़रियाती तौर बि जहिड़ो शिकस्त ॾेई वियो आहे, असांखे सोचण ते मजबूर कयो अथई त सिंधी अदबी संगत खे हिकिड़ा नवां ट्रेंड पैदा करणु घुरिजनि। छो भला सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी जनरल 4-4 भेरा छो थिए? कहिड़ी ज़रूरत आहे? आख़िर आहे कहिड़ी ॻाल्हि? कहिड़ो मुफ़ाद आहे सेक्रेटरी जनरल जो 4 भेरा सेक्रेटरी जनरल थो थिए? ताज जो 5 भेरा सेक्रेटरी जनरल छो थो थिए? न थियणु घुरिजे, वधि में 2 भेरा थियणु घुरिजे। भला शाख जो ताज जो 4 भेरा छो थो थिए सेक्रेटरी थिए? 2 भेरा थिए। वाहिद कांदड़ो छो थो थिए सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी 5 भेरा? न थियणु घुरिजे। त अहिड़ी तरह असांखे काउंसलर भेरा चूंडणु घुरिजनि त जेके ॿाहिरि माना साल ब साल उहे वोट ॾियणु वञनि। अॼु 2 ॼणनि वोट ॾिनो आहे त सुभाणे ॿिया वञनि। छो थो भला आज़ाद अनवर कांदड़ो 30 सालनि खां साॻियो ई पियो थो वोट ॾियणु अचे, काउंसलर थो थिए या सेक्रेटरी थो थिए। रुगो इहो आज़ाद अनवर कांदड़ो न आहे, घणा आज़ाद अनवर कांदड़ा आहिनि, घणा अमन सोलंकी आहिनि, घणा ताज हुया आहिनि। मुश्ताक फुल सॼी भरी पई आहे सिंधी अदबी संगत आहे। त इहो असां में हिकिड़ो पाण पैदा कयो, हिकिड़ो माफ़ियाई माहौल पैदा कयो आहे सिंधी अदबी संगत में। हलो ठीकु आहे, भला माहौल अहिड़ो जुड़ी बि थो वञे, पर कंहिं हिसास दोस्त जी दिलि त असां ॻोल्हे ऐं जाचे त ॾिसूं त हिन में छा आहे यार, हिन में कहिड़ा दर्द कया। हिते ई असां वेठा हुआसीं, मौला बख़्श मोहबती वेठो आहे। मां मौला बख़्श मोहबती ईअं ई संगत में चयो, मां चयो भला 2 भेरा तूं चूंडियो हुई, भला हिन भेरे न आहे त छा थी पवंदो? हुनखे राम खे बिना मूंखे साईं ताज बि चयो ठीकु आहे, पर मौला बख़्श चयो असां 2 भेरा हुन ॾे विया आहियूं हथु खणाइण लाइ, हुनजी तॾहिं ते विया आहियूं। इहा बि ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, पर हाणे हुनजी दिलि एतिरी हिसास हुई, सची ॿुधायां, जेका असां सभिनि खे ॾुखयल करे वई आहे। असांजे लाइ सिंधी अदबी संगत ख़ासि तौर ते मर्कज़ जेको असांखे तज़ियती मेड़ाको घुरायो आहे या दोस्त जेके तॾहिं ते विया आहिनि, इहो ॾाढो सुठो कयो अथनि त हुनजे कम में हुन में ॾुख में शरीक थिया आहिनि। हक़ीक़त में हिनजे मौत जा जेकॾहिं छंडा पवनि था, उहो हिकिड़ो ज़िम्मेवारु न आहे। सिंधी अदबी संगत जे मेंबर खां वठी मर्कज़ ताईं असां सभु ज़िम्मेवार आहियूं, को हिकिड़ो माण्हू न आहे। असां सभु ज़िम्मेवार आहियूं, त असां छो नथा इन्हनि मामलनि माहौलनि खे सम्झूं, पंहिंजे दोस्तनि जा दर्द सम्झणु घुरिजनि। त हींअर जेकॾहिं हू पंहिंजी ज़िंदगीअ में किताब न छपाए सघियो आहे, जेकॾहिं मर्कज़ ऐलान करे थो या अमन सोलंकी साहिबु ऐलान करे थो त बाबा सिंधी अदबी संगत मर्कज़ हुनजी शाइरी, हुनजा नसरी टुकड़ा या हुनजी डायरी जा टुकड़ा छपाए थो, त इहा वॾी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। त मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए, ख़ासि तौर ते रामचंद जे विछोड़े ते। आउं थो चाहियां इहो सिंधी अदबी संगत लाइ वॾो हाञो आहे, सिंधी अदबी संगत लाइ नुक़सानु आहे। हिसास माण्हू आहिनि, राइटर आहिनि। हिकिड़ो दोस्त सोशल मीडिया ते रखियो, दोस्तनि रखियो त असांजे दादू ज़िले ते आस बबर बीठो आहे इलेक्शन में। ॿियनि दोस्तनि अची सोशल मीडिया ते वॾा भाकुर भरिया हुनखे त बाबा आस हेॾो तख़लीकार आहे, आस हेॾो वॾो शाइर आहे ऐं उनखे फलाणे माण्हू जे हथां हारायो वेंदो। मां चयो बाबा इलेक्शन आहे, वोट जी सियासत ॿी आहे। वोट जी सियासत ईअं आहे जीअं तो मुंहिंजे भतु सॾु भरियो ऐं मुंहिंजे सॾ ते शादीअ ते न आहे, मां बि तुंहिंजी शादीअ ते न ईंदुमि। वोट जी सियासत, वोट जी ॿी अलॻि ॻाल्हि आहे। शाइरी तख़लीक़ करणु उहो वरी माहौल अलॻि आहे। हुन माहौल खे इन हवाले सां न हुजो। ईअं न आहे त आस बबर हाराईंदो त हुनजी इज़त घटिजी वेंदी। सो हीअ इलेक्शन जे माहौल खे इलेक्शन जे माहौल में ई रहणु घुरिजे। अहिड़ियूं शयूं थोरियूं घणियूं असांखे मुंहिंजूं हिकिड़ियूं तजवीज़ूं आहिनि त असांखे इन्हनि मराइलनि मां थोरो अॻिते थी सोचणु घुरिजे त काउंसलर असांखे 2 साल जेकॾहिं थिए थो त त हुनखे 4 साल कयो, 4 सालनि खां वधीक काउंसलर न थिए, 4 सालनि खां वधीक काउंसलर सेक्रेटरी न थिए। अहिड़ा थोरियूं खणियूं चेंजिंगूं आणणु घुरिजनि असांखे। या वरी के दोस्त हिसास आहिनि त 10 माण्हू गॾिजी ऐं
मौला बख़्श मोहबत जॾहिं वञी चऊं बाबा त ॿाहूं था ॿध तोखे हथु खणणु घुरिजे फलाणे जे हक़ में। सो इहे असांखे थोरो ख़्यालु करणु घुरिजे। भला जेकॾहिं 5 माण्हू आया आहिनि हिकिड़े पासे त 5 ॿार ॿिए भेरे वरी मर्कज़ ते अचनि इलेक्शन ते, हीअ त तवील सिलसिलो आहे न, इलेक्शनुनि जो सिलसिलो पिया हलंदा। इहे मुंहिंजूं हिकिड़ी तजवीज़ूं बि हुयूं। बहरहाल हिकिड़ो मौक़ो हुयो, तव्हां सिंधी अदबी संगत ख़ासि तौर ते हैदराबाद जूं आम गॾिजाणियूं उअं ई हर जुमे ते थींदियूं आहिनि। अॼु गॾिजाणी तव्हां रामचंद जे हवाले सां मनसूब कई आहे। राम असांजे जॾहिं बि इलेक्शन ईंदी त राम असां लाइ दर्द जो ककर साबित थी वेंदो ऐं हर दफ़े असां लाइ दर्द जो ककर थी बीहंदो। सिंधी अदब जो, सिंधी तनक़ीद जो या सिंधी अदबी संगत जो वॾो वॾो नुक़सानु आहे ऐं जेको ख़ाल पैदा कयो आहे हुन उहो पुर थियणु मुश्किल आहे। 2003 या 4 वारो ज़मानो हो जॾहिं खैरपुर में सचल मुशाइरो थियो ऐं उन में सरकश सिंधी ऐं अदल सुमरो ऐं हिननि जे मंज़ूर हुजण जो जेको झेड़ो थी पियो, उन में हिकिड़ो मल्हा शाइर हो, उहो झेड़ो ॿुधी ॿुधी उनखे अटैक पियो, मरी वियो। ऐं ॿियो हीअ बि छुड़ो थियो आहे अदबी संगत जे हिननि मैटर्स ते ऐं मामूली ॻाल्हियुनि ते। हालांकि ॾिठो वञे त 2-3 सालनि खां वठी करे मादे जी तकलीफ़ हुई राम खे, मादे जी सख़्तु तकलीफ़। पोइ मां हुनखे चवंदो हुउसि बाबा थोरो अल्कोहल घटि इस्तेमालु कर, राइज़ घणी खाईंदो हो। पर हिकिड़ो सचो माण्हू पजरंदो हो पियो मुआशिरे में, ॾिसंदो हो त बाबा हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा माण्हू अदब में अची विया आहिनि, अदबी संगत में अची विया आहिनि जेके 2 नंबरी आहिनि, नकली आहिनि, जिन खे सिल्फ़ुल जी ख़बर न आहे, जिन खे नावल जी, कहाणे जी, अफ़सानीअ जी, शेर जी, काफ़ीअ जी, वाईअ जी ख़बर न आहे। उहे बि फ़ने खान आहिनि अदब में, वॾा मुड़ुस माण्हू आहिनि, चवंदा असां ई माल कयूं, अदबी संगत बि असांजी हुजे, हीअ स्टेजूं बि असांजूं हुजनि। इहे साॻियूं ॻाल्हियूं हुन उमरकोट में कयूं। 2002 में मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी हुन सां, यानी 22-23 सालनि जो असांजो वास्तो आहे। रामचंद उते हिकिड़ो शेर पढ़ियो, उहो तनक़ीदी शेर हुयो हुन, पर उहो मुशाइरो ई लुटे वियो हुन। निमाणे सिंधीअ जी यादि में मुशाइरो इदरी साहिबु न हलियो, हुन में मां वियो हुउसि अकेलो। उन सॼी महफ़िल में जेके रंग हिन छॾिया उहे अॼु ताईं रंग उहे आहिनि उन महफ़िल ते, यादगिरियूं जेके ज़हन ते आहिनि उहे रामचंद जूं। उन जहिड़ो हिन महिल शेर पढ़ियो जहिड़ी अदायगी हुनजी। त राम खां वरी घाटाइप थी 2016 में जॾहिं 17 में अमन इलेक्शन में बीठो, वेझा थियासीं। मुंहिंजी शाइरी ते हुन ॻाल्हाइणु शुरू कयो, मूं हुनजी शाइरी ते ॻाल्हाइणु शुरू कयो। तनक़ीद में उहो ज़बरदस्त हो। उहो चवंदो त ॻाल्हि जेका आहे गज़ल में या इन में चिटी थिए, लफ़्ज़नि में माण्हू इंसान खे पढ़ंदड़ खे न फासाए, चिटी नथी थिए त शाइर नाकाम आहे। जदीद शाइरी हुनखे आहे त ॻाल्हि फ़िक्र जेको आहे चिटो थिए, जेको दिलि में लहे तीर वांगुरु खुपे। इहो हुनजो ख़ासि फ़िक्र हूंदो हो। नारायण शाह ते हिननि एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में प्रोग्राम करायो, केरु कोन पियो अचे। पोइ हिते साईं बोयो साहिब खे वठी आया, इब्राहिम जो बि न आयो। बोए सां अलादाद बोए खे वठी विया हुते टनोजाम यूनिवर्सिटीअ में, उते नारायण शाह में जमालियात, मुंहिंजे ख़्याल में ज़िया जो दौर हो। हाणे हिंदू हिकिड़ो हिंदुस्तान जो माण्हू उन ते वेही प्रोग्राम हिननि करायो, मुड़ुसु माण्हू हो, नांगराज सां गॾिजी उते प्रोग्राम करायूं, वाह थी वई। हुनखे चयो अथई ॿियो केरु नथो अचे, को अधी नथो बीहे, सभु डिॼनि था फ़ौज खां ऐं पुलिस खां, तव्हां हलो हे रामचंद हो, ॿियो केरु थो हिमत करे सघे अहिड़ी। उते साईं हुननि शेर पढ़िया, ही संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम, हिन जा मुंहिंजा कोल बि साॻिया, ढट बि साॻियो, ढोल बि साॻिया, हू कविता जो काक धणी पर मुंहिंजा रंग रतोल बि साॻिया। इहे शेर बोयो साहिबु पियो पढ़े MRD जे दौर में, जीअं होॾे भाई MRD जे दौर में लाहौर में पढ़े पई, हम देखेंगे इकबाल वानो। ईअं हिते रामचंद वारा वरी प्रोग्राम पिया कनि। इहो हिकिड़ो जहिड़ो जाॻंदड़ चिरंदड़ फिरंदड़ इंसानु हो, जेको असांजे दिलनि में धड़कंदो हो इंसानु हो माण्हू। उहो विढ़ंदो हो, रुसामो कंदो, हीअं कंदो हूअं कंदो। हिकिड़े दफ़े असां सां बि कावड़जी वियो सभिनी सां, चई इलेक्शन में बाबा फलाणो माण्हू बीहारियो, असां न बीहारियोसीं त कावड़जी वियो, साल खनि न पियो ॻाल्हाए, वरी कावड़जी वरी ठही वियो। हिन दफ़े अमन जी इलेक्शन में अमन जी वर्क वेठो करे, पोस्टूं वेठो रखे, एॾी मोहबत सां प्यार सां। वरी गुज़िरियल 8-9 में हिननि खां एॾी शाइरी पियो करे, धड़ाधड़। मां चयो छोरा तूं शाइरी एॾी तमामु घणी थो करे, मूंखे मारियो हुई, झटि करे किताब आण। चई किताब तयारु आहे, किताब तयारु करे रखी, शायदि अदबी बोर्ड वारनि खे ॾिनो हुई या फेसबुक ते अथसि। इहो असांखे किताब छापणु घुरिजे, हिन जी जॾहिं ईंदी त हीअ पंहिंजे लबो लेज जो, पंहिंजे निराले अंदाज़ जो शाइर आहे, हिन जो पंहिंजो सलूब आहे, पंहिंजो अंदाज़ आहे, हिन जी पंहिंजी खणत आहे, हिन जा पंहिंजा काफ़िया आहिनि, हिन जा पंहिंजा रदीफ़ आहिनि। अहिड़ा माण्हू माना सिंध में सजनि खां पोइ पैदा थींदा आहिनि। बारी शोहरत अलॻि शइ आहे, शोहरत जी देवी जंहिंजे गुल ते वेहे उहा अलॻि शइ आहे।
उहो गुलकुदर चवंदो आहे भाई जेसिताईं मञता मिले तेसिताईं त माण्हू जी उमिरि हली थी वञनि, हे त राम पाण ई हलियो वियो। हाणे रुगो हादसे हिकिड़े हसंदड़ खे हादसे ज़िंदा रखियो, राम खे हिकिड़े हादसे ज़िंदा रखियो, पर ॾिसजे त हिकिड़ा हसास माण्हू असांजे इर्द गिर्द मौजूदु आहिनि, उहे केॾो कमु था कनि ऐं उनखे असां नकली चई, असां उन्हनि खे घटि वधाई करे उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाए उन्हनि ते चथरू करे हाराइण खां पोइ एॾियूं शिकारपुर जे दोस्तनि उन ते चथरुनि वारियूं पोस्टूं रखियूं भई इलेक्शन में खटणु हाराइणु कमु थींदो आहे, तव्हांखे चथरू करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, वाह उहो ॻोल्हियो जंहिं वोट ॾिनो तोखे हिकिड़ो, उहे उन ते अहिड़ियूं 50 खनि पोस्टूं रखियूं हुयूं, उनजी दिलाज़ारी कई वई, उन अहसास सां खेॾियो वियो। जेको हुन सां गॾु आयो उते जेको उथंदो वेंदो उन जी वोट कोन ॾुसि, हुनखे अंदरि में खाई वियो। ॿिए ॾींहुं मूंखे फ़ोन कई 16 तारीख़ ते रिज़ल्ट पे ठाही त फ़ोन कई, कलाकु पूरो ॻाल्हाई, पोइ ॾुख कढी, पोइ हीअं चई, पोइ हूअं कई, ॻाल्हियूं कई। मां चयो ॻाल्हि ॿुध न, फलाणा लेखक हराए विया, तूं हराए वियो त कहिड़ी ॻाल्हि आहे, वरी बीहंदासीं, इलेक्शन जी कहिड़ी ज़रूरत आहे, रामपाल शाइरी कंदासीं, हीअं कंदासीं, हू कंदासीं, घणेई असां हुनखे राणे खे परचाइण जी कोशिशि कई, पर राणो पंहिंजो दिलि हाराए वेठो ऐं दिलि खेसि जवाबु ॾेई वई। ॾुख असांखे घणो आहे रामचंद जो। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बाक़ी जेके हुनजी लिखणियूं आहिनि, हुन जेको आख़िरी मुंहिंजी जेको हुनजी लिखणी आहे नसर में, उहो मुंहिंजे किताब जी महूरत खे नवाबशाह में थी, उते मां हिनखे चयो बि कोन, उहो पाण ई आयो हुते ऐं पेपर जेको सभिनी खां भले में भलो उहो रामचंद जो, ऐं चयईं त असां कॾहिं कॾहिं तनक़ीद कंदा आहियूं पर शाइरी में अनवर सागर जेको आहे उहो बिल्कुलु बीठो आहे मथे, सिंध जे दिलि में धड़के थो ऐं हुनजी शाइरी नज़र अचे थी, ऐं हुनजो किताबु जेको आहे उहो मार्केट में नज़र थो अचे। ऐं मुंहिंजी शाइरी जी दाद ॾिनई, मुंहिंजे मुताले जी दाद ॾिनई, मूंखे दाद ॾिनई, तारीफ़ कई, हुनजो आवाज़ु ऐं टोन एॾो ज़बरदस्त हो जो नवाबशाह वारा दोस्त खे सलाम कंदा आहिनि। कंहिं नंबर वरितुसि, कंहिं एड्रेस वरितुसि पंहिंजी ख़त लिखण लाइ, कंहिं पुछियुसि ID तुंहिंजी कहिड़ी आहे, असां तोखे एड कयूं, माना छांइजी वियो हुते नवाबशाह में हुन प्रोग्राम में। रामचंद जेको आहे न, उहो जो कलाम आहे न, दिलि में राम, मन में राम, इधर राम उधर राम, राम ई राम हूंदो हो। असां वटि जॾहिं मां जॾहिं शाइरीअ में जॾहिं रगबे ते इन्हनि जूं ॻाल्हियूं कंदो हुउसि तॾहिं भुलिजी पवंदो हुउसि किथे किथे, त वरी राम खे फ़ोन कंदो हुउसि, बाबा हिन में हीउ मसइलो आहे, पोइ सम्झाईंदो हुओ, हिन में हीअ थींदो, मीरा जे मामले में मीरा वारो नज़म लिखियुमि त डिस्कस हुन ते थींदी। तनक़ीद में बि सचो खरो माण्हू हूंदो, के भली को माण्हू नथो वणेसि, कहिड़ी बि ॻाल्हि आहे, अदबी संगत में बि चवंदो हो, बाबा औरतूं ऐं मर्द अलॻि छो, औरत छा छो आहे, एतिराज़ कई। एतिराज़ हुनजो जेको हुयो हुनजो मौक़ुफ़ हुयो, हर को पंहिंजे मौक़ुफ़ ते पंहिंजे हिसाब सां सही हूंदो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे असां तरक़ी पसंदि सदायूं, औरत मर्द अलॻि हुजनि, अलॻि शाखूं हुजनि, इन ते हुनजो एतिराज़ जाइज़ हो। बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं जेके आहिनि अचड़ियूं वञूं, राम जो कमु, राम जी शाइरी, राम जो किरदारु मुंहिंजे ख़्याल में सदियुनि ताईं यादि रखियो वेंदो। महिरबानी। मां दिलदार हितां बाहि ते वेही लंघिया थी, ॾियारीअ मां ख़बर पई त संगत वेठी आहे, ऐं ख़ासि तौर ते साईं वाहिद कांधोड़ो ऐं साईं जवान नक़वी साहिब में ज़रूरी कमु हो त आयासीं, शिरकत जो मौक़ो मिलियो, पर वधीक मुंहिंजे पारां साईं दिलदार जामरी ॻाल्हाईंदो। असांजो महबूब दोस्त हुयो, असां केतिरियूं रातियूं असां गॾु गुज़ारियूं, केतिरा ॾींहं असां गॾु गॾु सफ़र कयो हिन अदबी संगत जी दुनिया में। हमेशह शाइरी जे हवाले सां जॾहिं बि को शेर लिखंदा हुआसीं या रामचंद लिखंदो हुयो या असीं दोस्त लिखंदा हुआसीं त राति जो उन शेर ते फ़ोन ते डिगा डिगा बहस थींदा हुया। के ख़ामियूं हूंदियूं हुयूं त उहो बेअख्तियार असां ते तनक़ीद कंदो हो, ऐं शाइरी जे हवाले सां हुन कॾहिं बि असांजी दोस्तीअ खे अॻियां कोन आंदो। जो के बि असां में ख़ामियूं हूंदियूं हुयूं, बिना कंहिं रख रखाव जो उहो असांखे चई ॾींदो हो। ऐं मां सम्झां थो इहो वाहिद दोस्त हुयो असांजो, जेको असां जूं ख़ूबियुनि खे त बयानु कंदो ई हो, पर असांजे ख़ामियुनि ते हुनजी गहरी नज़र हूंदी हुई। हीउ जेको वेझो में माहौल जुड़ियो आहे, अदबी संगत जी इलेक्शन में बि असां सां गॾु रहियो, ऐं उन इलेक्शन खां कुझु अरसो अॻु असां अहमद सोलंगी ऐं मां नौशहरे वियासीं फयाज़ डायरीअ जे छोकिरनि जी शादी हुजे, रामचंद ओॾ बि असां सां गॾु हलियो। पोइ राति जो मां अहमद खे चयो त
यार रामचंद पहिरियों दफ़ो हेॾे आयो आहे ऐं पाण हलूं था ॻोठ, राति उते रहूं था। मां वरी मज़ाक में हिननि खे चयो त छो त अहमद ऐं असां त हिक ॿिए वटि हिक ॿिए जा रस्ता ॾिठल आहिनि घरनि जा, त मूं चयो रामचंद आयो आहे त हुनखे ॻोठ वठी था हलूं, पंहिंजो घर ॾेखारियूं, ॻोठ ॾेखारियूं, रस्तो ॾेखारियांसि। ऐं मां मज़ाक में हिननि अहमद वारनि खे चयो त राम खे रस्तो ॾेखारियूं, सुभाणे मां मरी वञा त तव्हां मुंहिंजे तॾे ते कीअं ईंदो। पर मूंखे कहिड़ी ख़बर त उनखां अॻु पंहिंजे महबूब खे कुलनि ते खणी हाजर शाह जे क़ब्रिस्तान ते मूंखे पुॼाइणो पवंदो। सच त हिन हैदराबाद में 2012 खां वठी मां हैदराबाद में आयो आहियां नौकिरीअ जे हवाले सां। उन हैदराबाद जे शहर जिथे दोस्त मिलाया, जिथे मूंखे अदबी शऊर बि ॾिनो, उते हिन हैदराबाद मूंखे ॾाढा ॾुख बि ॾिना आहिनि। मूंखे कहिड़ी ख़बर त हैदराबाद में वञी मूंखे पंहिंजे प्यारनि जा लाश उन खटू कुलनि ते खणियूं पवंदियूं। कॾहिं असीं इब्राहिम जोए जो खट खणी सिंध यूनिवर्सिटी में पहुचायूं था, कॾहिं ख़ाकी जोए खे खणी क़ब्रिस्तान ते पुॼायूं था, कॾहिं जाम साकीअ खे पुॼायूं था, कॾहिं असांजी अमड़ अहमद जी अमड़ हुसना उन जो लाश कुलनि ते खणी असांखे हैदराबाद मोरे वञिणो थो पए। कॾहिं पारस समीन जहिड़ो महबूब दोस्त उनखे बाबन शाह जे क़ब्रिस्तान में पुॼाइणो थो पए। अॼु रामचंद खे हुते दफ़नाए हिते पहुतऊं। यकीन कयो त हिन शहर ऐं हिन ज़िंदगीअ तां वेसा ख़तमु थी वियो आहे। ॿ ॾींहं थिया आहिनि उनखे दफ़नाए हिते पहुता आहियूं ऐं मां त अञा ताईं यकीन कयो त राति जो निंड सही तरीक़े सां नथी अचे। उनजो सबबु त हू हिकु त मुंहिंजो महबूब दोस्त हुयो ऐं ॿियो सबबु त जॾहिं हिन इलेक्शन जे प्रोसेस में वर्क में हिकु ॾींहुं असां सां गॾु हुयो त हुनजो कुझु कोट उहो मुंहिंजे फ्लैट ते रहिजी वियो ऐं हुन चयो त कोट, मां चयो तुंहिंजी अमानत आहे, तो वटि पहुचाईंदासीं। मूं कोशिशि कई त इलेक्शन वारे ॾींहुं हुनखे ॾींदुसि पर खणी न सघियुसि। हाणे सुभाणे आचर जे ॾींहुं प्रोग्राम आहे, मां हुनजे पुटनि ऐं भाइरुनि जे हवाले हुनजी अमानत कंदुसि, पर हू मुंहिंजे फ्लैट में पियल आहे त यकीन कयो जॾहिं हुन ते मुंहिंजी नज़र पवे थी मूंखे राति जो निंड नथी अचे। बाक़ी मौत बरहक़ आहे, दिलि शिकस्त आहे। माण्हू थींदो आहे की इलेक्शनूं असां बि विड़ियासीं, इलेक्शनूं असां बि हारायूं। हू हिसास तबियत जो माण्हू हो। अॼु हू असांखां विछड़ी वियो, सुभाणे असां बि हिक ॿिए खां विछड़ी वेंदासीं। इन शइ खां केर बि कंहिंखे रोके नथो सघे। हीअ सफ़र आहे ज़िंदगी जो, हलंदो रहंदो। ऐं शाख हैदराबाद जे दोस्तनि सभिनी खे तव्हांखे जैसो जे तव्हां हुनखे यादि कयो, मेड़ाको कयो। ऐं ईअं असीं सभु दोस्त उनखे विसारे त कोन सघंदासीं। अनवर सागर बि ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हुनजे पोरियो जेको आहे उनखे पाण कोशिशि करे सभु गॾिजी उनखे सेहारींदासीं। ऐं यकीन कयो त मूंखे मूं वटि लफ़्ज़ नथा मिलनि। उहो रामचंद ओड जंहिंसां असां कलाकनि जा कलाक वेही बहस कंदासीं, कलाकनि जा कलाक वेही शाइरीअ ते ॻाल्हाईंदासीं, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। अॼु उन ते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे लफ़्ज़ कोन था मिलनि। इहे लफ़्ज़नि जी अड़ाहट अची किथां आई आहे मां वटि, मां उन लाइ परेशान आहियां ॾाढो। बसि मां रामचंद जो हिकिड़ो गज़ल आहे जेको हुन लिखियो त घणो वक़्तु अॻु हुयो, पर शायदि अॼोके ॾींहं जे लाइ लिखियो हुई जंहिं ॾींहुं पाण वञे पियो। कहिड़ी ख़बर त इहे ॾींहं बि ईंदा। उहो दिलि चवे थी त उहो शेर मां पंहिंजे ज़बानी तव्हांखे ॿुधायां। चेलार जी चंचल हवा मदहोश कर या होश कर, चेलार जी चंचल हवा मदहोश कर या होश कर, हिन बर्फ़ जहिड़े जिस्म खे ख़ामोश कर या होश कर। हर ख़्वाब जे एवज़ मिली चेलार जी चंचल हवा मदहोश कर या होश कर, हिन बर्फ़ जहिड़े जिस्म खे ख़ामोश कर या होश कर। हर ख़्वाब जे एवज़ मिली छुड़वाग सोचन खे सज़ा, हर ख़्वाब जे एवज़ मिली छुड़वाग सोचन खे सज़ा,
हिन मुंतशिर खे मेड़ तूं आगोश कर या होश कर। ही वर वकड़ रस्ता बि ॼण पिया थर मथां नाचू नचनि। ही वर वकड़ रस्ता बि ॼण पिया थर मथां नाचू नचनि। ए नाचणी हिन राति खे गोगोश कर या होश कर। ऐं मुनसिफ़ चङो को चूंड तूं का दाह दरिया जी ॾियूं। ही सोच पंसारी न रख पुरजोश कर या होश कर। ऐं मेहार सां मिलजे किथे, मेहार सां मिलजे किथे घट घेड़ सभु वारी वसन। मेहार सां मिलजे किथे घट घेड़ सभु वारी वसन। प्रचार का सुहिणीअ संधी सरगोश कर या होश कर। हर ॾोह ॾाहप सां ढके पियो रूह खे रिझाइबो। हर ॾोह ॾाहप सां ढके पियो रूह खे रिझाइबो। अहिड़े नंगे दस्तूर खे पापोश कर या होश कर। रामचंद ओड हिकु हसास दिलि रखंदड़ शाइर हो, जंहिंजी शाइरीअ में मोहबत, अमुन, इंसानियत ऐं समाजी सचाईअ जा जज़्बा चिटे नमूने ज़ाहिर थियनि था। संदसि कलाम में सादगी ऐं असर अंगेज़ अहिड़ा अंसर मौजूदु आहिनि जेके पढ़ंदड़ जी दिलि ते गहरो असरु छॾीनि था। हू पंहिंजी शाइरीअ ज़रिए समाज जे मसइलनि, इंसानी अहसासनि ऐं ज़िंदगीअ जे हक़ीक़तुनि खे ख़ूबसूरत अंदाज़ में बयानु कंदो हो। रामचंद ओड जी शाइरीअ जो ख़ासि पहलू संदसि धरतीअ सां मोहबत आहे। हिन सिंधी सकाफ़त, रिवायतुनि ऐं माण्हुनि जे ज़िंदगीअ खे पंहिंजे शाइरीअ जो मौज़ू बणायो। संदसि लफ़्ज़नि में वतन सां इश्क़ ऐं इंसाननि सां मोहबत जो सचो जज़्बो महसूसु थिए थो। हिन आम माण्हुनि जे अहसासनि खे पंहिंजे शाइरीअ में जाइ ॾिनी, अदब खे अवाम सां वेझो कयो। संदसि शाइरीअ जी ॿोली सादगी, रवां ऐं दिलि खे छुहंदड़ आहे, जंहिंजे करे संदसि कलाम आम पढ़ंदड़ लाइ बि आसानीअ सां सम्झ में अचे थो। हिन शाइरीअ ज़रिए समाज में सुजागी पैदा करणु ऐं इंसानी क़दुरनि खे उजागर करण जी कोशिश कई। रामचंद ओड चई सघिजे थो त सिंधी अदब जो अहम शाइर हो, जंहिं पंहिंजे फ़िक्र ऐं फ़न वसीले सिंधी शाइरीअ खे मालामाल कयो। संदसि शाइरी ऐं शख़्सियत अदब जी दुनिया में हिकु अहम हैसियत रखे थी ऐं पढ़ंदड़नि लाइ राह हमवार करे थी। आख़िर में राम जो ई गज़ल आहे, उहो पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि। इश्क में लाहे सघां कंहिं मथां भॻवान खे, इश्क में लाहे सघां कंहिं मथां भॻवान खे। रूह खे राज़ी कयां या कयां इंसान खे। जिस्म जी बाज़ार में तांगतन जी तोरियूं, महकश जे मोल में इश्क हिन नादान खे। महकश जे मोल में इश्क हिन नादान खे, इश्क हिन नादान खे। आओ त हिन संसार खे पाण में मापे खणूं, आओ त हिन संसार खे पाण में मापे खणूं। मींहं में निर्वार थी गर्क कर शैतान खे। रूह जे बदरूह खे सोढ़ आहे साह जी, को विसारे थो सघे कंहिं पके ईमान खे। कंहिं पखी पोशाक में छो नथी उॾरी अची, पेग नेणनि जा भरे अच पियूं पैमान खे। शाइरीअ जे होल में ॾिस कविता जो हशर, सूंहं जो सोनो ॿिलो ॼण तके पियो रान खे। शहर सारो सोग में माण्हू पोइ आणियूं किथां, राज़ पंहिंजा खोल तूं बाह ॾे इम्कान खे। शहर सारो सोग में, शहर सारो सोग में माण्हू पोइ आणियूं किथां, राज़ पंहिंजा खोल तूं बाह ॾे इम्कान खे। महिरबानी। सुठो शाइर हो, सुठो इंसान हो ऐं हुनजो ईअं ओचितो विछड़ी वञणु दुखदायक आहे।
जंहिंजो असां सभिनी खे ॾुखु आहे ऐं हुन जा जेके अज़ीज़ आहिनि ज़ाहिर आहे उहे त वधीक सदमे में वरितल आहिनि, पर मौत बराक आहे, कंहिं बि माण्हू ते केॾी महिल बि अची सघे थो। पर ऐं इहो चयो वञे थो त रामचंद हसास हो, हक़ीक़त में बिल्कुलु हसास हो, पर शाइर ऐं अदीब हर कोई हसास हूंदो आहे ऐं उहा हसास तबई उनखे शाइर ऐं अदीब बनाईंदी आहे। उन जे करे रामचंद बिल्कुलु हसास हो, पर असां सभु हसास आहियूं छो त असां बि लेखक आहियूं। उन सां गॾु ॿियो अर्ज़ु करियां त रामचंद जी वफ़ात खे अदबी संगत जी इलेक्शन सां मनसूब कयो पियो वञे। इहो हक़ीक़त में न हुजणु खपे। अदबी संगत जी इलेक्शन पंहिंजी जाइ ते आहे, हू जेको आहे सो हुन जी वफ़ात जेको आहे उनखे उन सां जोड़णु न घुरिजे। कल्ह जॾहिं असां हुनजे तॾहिं ते वियासीं त हुनजे अज़ीज़नि ॿुधायो त असां में इहो ख़ानदानी जेको आहे मोरूसी जेको आहे सो दिलि जी बीमारी उहा हलंदी पई अचे। इवन राम जी वफ़ात खां पोइ उनजा के माइट किथां ॿाहिरां आया उनजे जेको आहे सो सोग में, वेझा माइट उन्हनि में का औरत हुई जेका उहो उते ई राति जो वफ़ात करे वई। त उन्हनि जे चवण जो मक़सदु इहो त इहो जेको दिलि जी बीमारी आहे सा असां में मोरूसी तौरु हलंदी पई अचे। उन जे करे मूंखे चङी तरह यादि आहे त तारिक आलम अबड़े जॾहिं वफ़ात कई हुई त साईं हमीद सिंधी बज़्म रूरियाण में उनजे लाइ ताज़ियती गजानी कोठाई, त उते अक्सर दोस्त ईअं पिया चवनि त जेकॾहिं हीअं थी विया त हू जेको आहे सो एतिरो जल्दी कोन वञे हा, हुनजे लाइ हीअं थियणु खपंदो हो, हूअं थियणु खपंदो हो। इन क़िस्म जूं घणियूं ॻाल्हियूं थियूं। पोइ आख़िर में जॾहिं साईं मोहम्मद इब्राहिम जोयो हुते मौजूदु हो, उन ई ॻाल्हायो, चए बाबा हाणे हू वियो हलियो, उन खां पोइ जेको आहे हीअं थी विया हूअं थी विया, चए इहे ॻाल्हियूं न करणु खपनि। चए इहे ॻाल्हियूं करे तव्हां हुन जा जेके आहिनि अज़ीज़ आहिनि पोइ आहिनि उन्हनि जे ॾुख में तव्हां इज़ाफ़ो पिया करियो। उन जे करे जेके थियणो हो सो थी वियो। त हाणे इहो न चवणु खपे त जेको आहे हीअं थिए या हूअं थिए। ऐं त असां वटि बि हींअर रामचंद खे जेको आहे सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते ॾिसूं पिया त बाबा रामचंद जो जेको विछोड़ो पोइ हीअं थियो, फ़िलहाल जे रवैया न हीअं हूअं, हालांकि हू दिलि जो मरीज़ त अॻु में ई हो, भला ओचितो जेको आहे सो हुनजो विछोड़ो थी वियो त उनखे हरूभरू अदबी संगत सां न जोड़णु खपे। ॿी ॻाल्हि, वाहिद असांजो प्यारो दोस्त आहे, उन सां हुजत में कुझु चई बि वेंदा आहियूं। त हींअर जेका ॻाल्हि थी त साॻिया साॻिया माण्हू वरी वरी जेको आहे सो अदबी संगत जे उहिदनि ते था अचनि, इहे न अचणु खपनि। ताज या अहमद या मोहबत या केर बि। क़ुरान शरीफ़ जी सूरह बक़रा जी हिकिड़ी आयत आहे, अतामुरू नन्नास बिल बिर्रि व तनसौना अनफुसकुम। छा अवी ॿियनि माण्हुनि खे नेकी करण जो हुकुम था करियो ऐं ईअं कंदे पंहिंजो पाण खे विसारे था छॾियो। अदबी संगत जे उहिदनि ते एतिराज़ आहे। साईं हमीद सिंधी जनवरी 2020 में वफ़ात कई, उन खां वठी 2026 ताईं तव्हां सेक्रेटरी आहियो बज़्म रूरियाण जा। पहिरीं सेक्रेटरी, हाणे सेक्रेटरी जनरल थी विया आहियो। तव्हां ॿिए कंहिंखे मौक़ो छो कोन ॾिनो आहे? त हाणे इहे जेके आहिनि, हा तनक़ीद त करणु सवली आहे, हर कंहिं ते थिए थी। त मक़सदु आहे त हाणे इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से कुझु मसलहतनि बि थी वेंदियूं आहिनि। उन जे करे उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे जेको आहे सो कैलकुलेट करे पंहिंजे जीअ में झाती पाए पोइ अहिड़ी ॻाल्हि करणु खपे। ऐं राम जो विछोड़ो ज़ाहिर आहे उन जा असीं सभई ॾुखारा आहियूं, पर आऊं इहो दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि उन खे इन ई सां अदबी संगत जी इलेक्शन सां न जोड़ियो वञे। महिरबानी। अॼु यादि करण जे लाइ हिते विछोड़े ते इजलास सॾायो आहे, उनजे में पाण सभु शरीक आहियूं। इहो इंतिहाई ॾुखियल ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो दोस्त असांजो बेवक़्ताए थो ऐं ओचितो असां खां जुदा थी वियो। ऐं अहिड़े मौक़े ते जंहिं मौक़े ते असां हिकिड़े इलेक्शन अदीब सभु गॾु हुआसीं, हुनजी जेका शाइरी हुई, जेका ताज साहब ॿुधाई, जेका हुनजी गुफ़्तगू साईं ॿुधाई, जेका हुन सभिनी दोस्तनि जे ते ॻाल्हायो आहे, मां ईअं थो महसूसु कयां त ईअं कोन्हे को त जेको आहे सो जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे जिन माण्हुनि ट्यास ते टंगियो वरी उहे माण्हू उन तस्वीरूं पिया विकिणनि। असीं ईअं न आहे त असीं उनखे शहीद करण खां पोइ ॿ इजलास करे हीअं वेठा आहियूं, ईअं न आहे।
हिकिड़ी जुदा शइ आहे। सिंधी अदबी संगत जो दोस्त एॾो पढ़ियल लिखियल हुजणु खपे, एॾो ॾाढो हुजणु खपे, उहो ज़िंदगी ऐं मौत खे सम्झे, उहो हक़ ऐं सच खे सम्झे, उहो दोस्त ऐं दुश्मन खे सम्झे, उहो ग़ुलामी ऐं आज़ादी खे सम्झे, उहो तमामु ॾाढो हुजणु खपे, उनजा ख़्याल फिल्टर हुजणु खपनि। ही मौत बरहक आहे, कंहिंजो मदीने वेंदे थी वियो, कंहिंजो रेल में थी वियो, कंहिंजो जहाज़ मां थी वियो, कंहिंजो कीअं थी वियो। सिंधी अदबी संगत खे हिन ॻाल्हि सां ॻंढणु मां मुराद आहे त इहो सिंधी अदबी संगत ते ब्लेम हणणु आहे त सिंधी अदबी संगत जेका आहे उहा माण्हुनि खे टार्चर ॾेई पंहिंजे अदीबनि राइटरनि खे क़तल करे थी, इहो धारियुनि वटि सबक़ु वञे पियो। असां ई पिया करूं, हिते बि ॻाल्हियूं थियूं। मूंखे अफ़सोस इहो थियो आहे त असां हिते जेके सिंधी अदबी संगत जा उहिदेदार आहियूं, अॻुवान आहियूं, मेंबर आहियूं, दाना आहियूं, किताब लिखूं था, शाइरी ते ॻाल्हायूं था, उहे ख़्याल पेश पिया कयूं त इहो पंहिंजो पाण खे इहे ग़ुलाम क़ौमुनि जी, कमज़ोर ज़हननि जी, नफ़्सियाती मरीज़नि जी इहा ज़हनियत हूंदी आहे त उहो पंहिंजो पाण खे बि उन मामले में वकोड़े वठंदा आहिनि, उन पंहिंजो पाण खे मुजरिम करार ॾेई छॾींदा आहिनि, दुश्मन जे अॻियां पाण खे कमज़ोर ऐं नंढड़ो ऐं हीच करे पेश कंदा आहिनि। जॾहिं त शाइर आसमान जी बुलंदियुनि ते ॻाल्हाए थो, कंहिंमें चवंदो आहे प्या कया, कंहिंमें चए त MRD तहरीक में जिदोजहद करे थो, उहो पंहिंजे विछोड़नि खे, अलॿियनि खे सम्झे थो, ॾुखनि दर्दनि खे सम्झे थो, इलेक्शन में थींदड़ दांदिलियुनि, जबरनि ऐं सभिनी शयुनि खे सम्झे थो त चूंडुनि में छा छा थींदो आहे। उहो माण्हू ऐं चूंड में जेकॾहिं हारायो त उन में हू उते गुज़ारे वियो, शहीद थी वियो, उन मौत वाक़िअ थी वियो। इहो अदबी संगत जो, अदीबनि जो, राइटरनि जो, दानिश्वरनि जो ऐं सचनि माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त पोइ असां ॾाढो पस्ती ते आहियूं, ॾाढो असां हेठि आहियूं। पोइ असांखे वरी स्टडी सर्कल क़ाइमु करिणी पवंदियूं, वरी किताब पढ़णा पवंदा, वरी इल्म सां दोस्ती रखणी पवंदी ऐं वरी का ॾाह बि सिखणी पवंदी। को उस्ताद हो जंहिं पंहिंजे घर में बि ॾुख ॾिठा हूंदा, महबूबाउनि जा ॾुख शाइर ॾिठा हूंदा, कई दर्दनि मां गुज़रियो हूंदो ऐं पाण सभु चवंदा पिया को। हाणे इहो ज़हर पिया को, तव्हां शाइरी में चवंदो आहे पाण ज़हर पिया कयां। जेको माण्हू ज़हर पिया आहे उहो इलेक्शन जे सदमे में ऐं गुज़ारे वियो। असीं सभु पिया चयो, मूंखे फ़ोन आयो, साईं जल्दी पुॼो, रामचंद इलेक्शन में शहीद थी वियो, इन जा ज़िम्मेवार फलाणा आहिनि। मूंखे शाबाश आहे हिनखे, मोहबती जहिड़ो वेठो आहे हींअर। जेकर ॾुख में हीअ किरी पवे न हींअर ब्लड प्रेशर चई यार मां अहिड़ो माण्हू आहे जो मां हुन खटी वियो आहियां त मां हू शहीद थी वियो, मां बि असां मूंखे त हाणे जीरो न रहणु खपे, अदबी अचणु न खपे, घर खां निकिरणु न खपे। इहो कहिड़ो तासर आहे जारत जो, इंतिहाई जारत आहे इहा। त इन तासुर खे मिटाइणो पवंदो, इन ख़्याल खे मिटाइणो पवंदो। ॾुख इहो आहे त हिकिड़ो असांजो दोस्त वियो आहे, ॾुख इहो आहे त असांजो शाइर वियो आहे, ॾुख इहो आहे त असांजो राइटर वियो आहे, हिकिड़ो अवाम दोस्त, इल्मु दोस्त, हिकिड़ो वतन दोस्त, हिकिड़ो लिखारी असांखे वियो आहे। इहा हिकिड़ी तकलीफ़ आहे, इहा त पंहिंजी जॻह ते हिकिड़ी जाइज़ ऐं फितरी आहे। पर इन ख़्याल खे पेश करणु इहा अदबी संगत जे ख़िलाफ़ु, आलमनि जे ख़िलाफ़ु, लिखारियुनि जे ख़िलाफ़ु, ॾाहनि जे ख़िलाफ़ु, हुनजे मौत खे बम करे असांजे मथां उछलाइण त फलाणा ज़िम्मेवार आहिनि, उन्हनि वोट कोन ॾिनो। इलेक्शन थींदी आहे, इलेक्शन में कोई हिकिड़ो खटंदा आहिनि, हिकिड़ा हाराईंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु थींदा आहिनि। इहो हिकु पुराणो रवाज़ु आहे, का नओं मुआशिरो कोन्हे। असांजो जेको मुआशिरो आहे इन्हनि शयुनि सां भरियलु आहे। त इहो तासुर टुप न ॾियणु खपे, हिते त न ॾियणु खपे, पर बाज़ार में पियो हले, अदीबनि में पियो हले, सॼे शहर में पियो हले, धारनि वटि पियो हले, इहा ॻाल्हि ग़लति आहे त फलाणा माण्हू ज़िम्मेवार आहिनि ऐं हिते बि उन तासुर खे क़ाइमु कयो वेठा आहियूं पाण। महिरबानी करे सिंधी अदबी संगत जा जेके दोस्त आहिनि उहे पंहिंजे ख़्यालनि खे, पंहिंजे इल्म खे वरी ॿीहर फिल्टर कनि ऐं ॿीहर उन्हनि खे सोचनि त जीअं असीं हिकिड़ो मुस्बत, हिकिड़ो सुठो मुआशिरो, ॿोलीअ जी ख़िदमत, अदब जी ख़िदमत, पंहिंजे ॾाहनि खे यादि करे सघूं ऐं उन्हनि खे जहिड़े बि मञता ॾियूं। महिरबानी। हिकिड़ो वास्तो न, पर ॿ वास्ता हुआ। अदबी वास्तो अलॻि हो, पर उन खां पहिरीं उस्ताद सां जेको वास्तो हूंदो आहे, असीं पटे भाई आहियूं। ऐं आउं 5 फेबरवरी ते ॼाओ आहियां, 8 में हू 5 अप्रैल ते ॼाओ आहे। असांजी तारीख़ बि साॻियो आहे, सन बि साॻियो, महीननि ॿिनि जो फ़र्क़ु आहे। ऐं जॾहिं रामचंद आख़िरी ॾींहं ते चई त 5 मिंट पहिरीं मुंहिंजो फारम ख़ालिद राज जे पास जमा कराए, मूं कोन जमा कराए। मूं चई छा कयो अथई, मुंहिंजे साम्हूं बीह रहियो त तूं जे भला बीही आहे त मूंखे ॿुधाई आहे त हुन भरियां फारम। फ़ोन ते ॻाल्हि थी, पाण फ़ोन कयईं मूंखे। मुंहिंजो ठीकु आहे, आउं ईंदुसि तव्हां असीं ईंदासीं। पोइ सलीम चना खे चयुमि, मूं चयो यार हिन ते हलणो आहे राम ॾे ऐं हिन खां हथु खणाइणो आहे, हिन सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। ॾिस छा थो चए। सलीम चंदा चयो हलो। असां आयासीं बस में, मां उथियासीं, हेॾां ॿाहिरि अची हिनखे फ़ोन कयोसीं, राम किथे आहीं, तोॾे अचूं पिया। चई ना टंडो जाम आहियां, मुंहिंजे आहे भाणे जी शादी आहे ऐं उते आहियां, ऐं टंडो हैदर न आहियां। मुंहिंजो ठहियो। पोइ अदा सलीम चना आई आऊं, सलीम चना जी बीमारी अॻु में जी ॻाल्हि आई आहे। असां वरी पोइ असांजी गुलकुंदर खे फ़ोन कयोसीं, हुन चयो वेठो आहियां। असां वरी पोइ उते कचहरी ॻाल्हायासीं, तेसीं सिज लही वियो। पोइ वरी असां सलीम चना खे छॾे घर हली वियुसि।
ॿिए ॾींहुं फ़ोन कईमांसि चई यार मूंखे ॿियो ॾींहुं बि हिते शादी में लॻो आहे टनो ॾियां मां आहियूं अॼु मां हिते आहियां। जो ठीकु आहे। टे ॾींहं फ़ोन कईमांसि, फ़ोन खईं ई कोन। मूं चयो शायदि हीअ मूंसां मिलणु नथो चाहे, मूं ईअं सम्झो। आऊं वञी हिनजे घर निकितुसि, हिन जो भाइटियो निकिरी आयो, फ़ोन कयईं, चई थी सघंदो त पुट जो घर अथसि परियां माना उते हुजे। उते फ़ोन कयईं, चई हिते ई कोन्हे। फ़ोन संदसि घर पियो पाण हो ई कोन, पाण केॾांहुं निकिरी वियो संगत सां। ख़ैर आऊं वेठुसि सोमाणी ताईं वेठा हुआसीं असां, ॿियो वरी टीचर दोस्त गॾु मूं सां। जॾहिं वापसि थियासीं मूं हुनखे चयो यार खण गाॾी वापसि, अॼु शायदि कंहिं संगत सां गॾु आहे, अॼु पाण खे हथु न ईंदो। हाणे वञी आख़िरी ॾींहुं बचियो। आख़िरी ॾींहं ते पोइ मूं कंहिं अदीब जे गॾु कोन खयो, पर टीचर दोस्त आहे मुंहिंजो साईं जमशेद नंद, उनखे गॾु खयो। छो जो टीचर असांजो तमामु पुराणो वास्तो आहे उहो, ऐं तनज़ीमी हिक ॿिए खे सम्झूं था, तनज़ीमुनि में गॾु रहिया आहियूं, इहे ला चढ़ा ऑफिसूं इहे सभु कमु कयो वेठा आहियूं गॾु। त वियासीं उते, फ़ोन कोन कईसीं हिते, छो जो मूंखे इहो ख़त जो मथां शायदि मिलणु नथो चाहे त हीअ हथु खणाए वेंदा, त उनखे सॾु कयोसीं, निकिरी आयो। छा आहे कहिड़ो तरीक़ो आहे, तूं मिली नथो, हीअ छा आहे काओ ॾींहुं आहे अॼु जेको तुंहिंजे पुठियां असीं घुमूं पिया। भला माण्हू मिलंदो आहे, पोइ तोखे नाहे हथु खणणो त काई ॻाल्हि कोन्हे, पर मिलंदो त सही आहे न माण्हू, संगत आहे को हाणे। चई त हा न यार इहा ॻाल्हि कोन्हे, पहिरीं त मुंहिंजी तबियत सही कोन हुई, ऐं मुंहिंजी तबियत सही कोन हुई, इन करे ऐं वियोसि निकिरी कंहिं शादी तां उतां जो आयुसि उते खाधो त मुंहिंजी तबियत बिल्कुलु सही कोन्हे, मोशन थी पिया आहिनि मूंखे। हा हलो चांहि पियूं, मुंहिंजी चांहि बांहि कोन पी थी वयूं था, चईंदा आहिनि चांहि पीअंदासीं। वियासीं चांहि पीतीसीं, पाण चांहि न पीतई। मूं चयो छो चांहि गॾिजी था पियूं न त असीं बि नथा पियूं। चईंदा आहिनि न तव्हां पियो, मूंखे तकलीफ़ आहे, छो जो चांहि पीअंदुसि मूंखे वधीक तकलीफ़ थींदी। मूं चयो पोइ तोखे जे मैदे जी तकलीफ़ आहे त पोइ तूं राइज़िक खा। चयऊं बराइज़िक खाईंदो आहियां। इहे हुनजा जेके आहिनि वर्ड आहिनि, ऐं चांहि हुन न पीती। बहरहाल मूं हिनखे चयो, मूं चयो यार हाणे असीं तुरे हली आया आहियूं, साईं ॿियो जेको साईं उन चयोसि यार साईं तोखां भला वॾो आहे। चई वॾो किथां आयो, पुछीसि, हीअ रुॻी ॾाढी लिखे वॾो थो लॻे, पुछीसि कॾहिं रिटायर थींदे। मूं चयो 28 में। चई आउं 28 में रिटायर थींदुमि। पर चई त बसि आख़िरी हक़ु मुंहिंजो आहे, ऐं आउं पंहिंजे हक़ ते बीठो आहियां, ऐं मूंखे कंहिं दोस्त बीहारियो आहे, उनखे असां आउं हथु खणंदुसि कोन। साईं ताज बि मूंखे चयो, उनखे बि न मञियो हुन इहा ॻाल्हि खे। ख़ालिद राज पर मुंहिंजो दोस्त आहे, उन चयो त उन जे हवाले सां मुंहिंजो ख़ालिद राज पर जो नंबर मिलाए। मूं मिलायो नंबर, हिन खयो कोन। मुंहिंजो तूं नंबर मिलाईसि, हुन पंहिंजे मोबाइल तां हिनखे नंबर मिलायो। तव्हांजो मुशाइरो बि हलियो ओॾी महिल उन पासे रोड, मेन रोड ते। हा ओॾी महिल पोइ असीं उते हिन चयो, हिन खणी चई यार आउं मुशाइरे में पहुतो तोसां ॻाल्हायां। मुंहिंजो मूंखे ॾस ॾे किथे आहे, असीं उते वेंदासीं ख़ालिद ते। ख़ालिद खे चऊं त भला इहो तूं हथु खणी वञ, तूं मूंखे पहिरीं चई आहे, रुॻी फ़ोन ते चई आहे, जे आउं फारम भरियां हा त तुंहिंजो ॾोई, तूं मूंखे न चयो, तूं आख़िरी टाइम ते भरायो आहे, हाणे असीं तोड़ हली आहियूं, तूं हथु खणी वञ। हुन चयो ठीकु आहे। मूं हथु खयो, पर ख़ालिद खे चट लिखी ॾेई छॾे, हुनजा इहे लफ़्ज़ न। हू पंहिंजी मस्ती वारो माण्हू हो। असीं ख़ालिद वटि उते आयासीं, उते मुलाक़ात न थी सघी, असां वरी वापसि घर हलिया वियासीं। वरी ख़ालिद सां मूं राब्तो कयो। मूं चयो यार राम हीअं थो चए, ऐं तुंहिंजे हवाले सां हीअ ॻाल्हि थो। ख़ालिद चयो यार मुंहिंजो दिलि में हैदराबाद में छा वञे, मुंहिंजो दिलि हैदराबाद में कुझु कोन वञे, ऐं राम इहो छा पियो करे। मूं चयो हुन इहा ॻाल्हि कई आहे। ख़ालिद राम सां जेको आहे सो चयऊं राब्तो थो कयांसि, हिन राब्तो कयो। पोइ हिन जेका मूंखे ॻाल्हि ॿुधाई, साम्हूं वेठो आहे, हिन चयो त हू राम चए थो त मूं हुनखे मिली टारण जी कोशिशि कई। त ठीकु आहे, ख़ैरु आहे। बहरहाल उहे 12 थी 11 थी, ऐं उहो टाइम ख़तमु थी वियो हथु करण वारो।
पर पोइ बि मूं इहो सोचियो त यार आउं बि साल तबियत माण्हू आहियां, खटियल ॿ दफ़ा किरियसि त मुंहिंजे लाइ मज़ो बि कोन्हे, ऐं राम खे बि मूंखे ख़बर हुई हिसाब माण्हू आहे, हिन लाइ बि इहो सुठो न थींदो। मुंहिंजो हाणे छा कयां हिनखे। पोइ वरी आउं टंडो जाम वियुसि, टंडे जाम जे दोस्तनि खे चयो मूं चयो यार हिनखे चयो भला रिटायरमेंट खणी करे ऐं ॿिए दफ़े ॿिए असीं हिन साम्हूं बीहंदासीं कोन, कंहिंखे बीहारींदासीं कोन। उन्हनि चयो त ॻाल्हि त इहा सही आहे, असां चऊंसि था। बहरहाल पोइ उतां बि मुसीबत मोट मूंखे कोन मिली। ख़ैर अब असां जे इलेक्शन हाणे ठीकु आहे, भला हाणे जंहिंजे नसीब में हूंदो खटींदो, जंहिंजे नसीब में हूंदो हारींदो, का ॻाल्हि कोन्हे। इलेक्शन आहे, मूंखे जे हारणो हूंदो त आउं हारींदुसि, जंहिं हुनखे हारणो हूंदो त हू हारींदो। वोटनि जे हथ में अंदरि विया, जंहिंखे हाणे न उनजी मर्ज़ी आहे, असां छा था करे सघूं भई। बहरहाल इहा ॻाल्हि असां जेको सो ईअं ॿई बीह वियासीं। अच्छा हू जे मूं ॾे हली अचे त आउं हथु खणी वञा, जंहिं साईं ताज ॾे रुॻी हली अचे, साईं ताज खे रुॻी चए त हिनखे हथु खणाए त बि हथु कयासीं, आउं हथु खणी वञा। मुंहिंजे लाइ को मसइलो न हो त इहो त न को मुंहिंजे लाइ को इहो अहम आहे, असां लाइ दोस्त वधीक अहम आहिनि। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि आउं कयां, जेको हिननि वठ सट कई आहे, ऐं त चवां थो सिंधी अदबी संगत जी माण्हुनि खे फोबिया थी वई आहे। हाणे हिननि खणी हुन ते इशू ठाहियो आहे। तव्हां हाणे जेको ॾिसो आहे, वरी तव्हां रिसर्च कयो। ऐं चैलेंज थो कयां भई जेके इहे लिखनि था न हिननि सभिनी खे, जे हिन राम जो मौत जे हिन अदबी संगत जे करे थियो हूंदो न, तव्हां फाही खाइण लाइ तयारु आहियो। सरासर ग़लति आहे, इंतिहाई ग़लति आहे। सिर्फ़ु जेको आहे सो सिंधी अदबी संगत खे निशानो बनायो वियो आहे। अधु तमामु सुठो ॻाल्हायो, ऐं ईअं न हुअणु खपे। ऐं मूंखे अफ़सोस इहो आहे त असांजा पंहिंजा दोस्त, असां उन्हनि खे कुझु चई नथा सघूं, पर उन्हनि खे बि सोचणु खपे त असां छा था कयूं। असांजो जेको ॻाल्हायूं था उहो कंहिंजे फेवर में वञे थो, कंहिंजे नुक़सान में वञे थो। उन शइ खे असांखे सोचणो पवंदो। राम खे जेॾी महिल हारायो वियो त यकीन ॾाढो मूंखे हार बि यादि कोन आहे। मूं राम खे ॻोल्हे भाकुर पातो ऐं मूंखे मुबारक ॾिनी, पाण पोस्ट रखी अथसि, तव्हां ॾिठी आहे हिन में, मूं ॾिठी कोन हुई, न तव्हां हुनखे जवाबु ॾियां। हुन उहा पोस्ट रखी आहे मुंहिंजे लाइ, सचो कर माण्हू। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायांव, जेकी चवंदा मुंहं ते फेकाए ॾींदो, हुन वटि रख रखां हूंदी कोन हुई। हू ॿिटी पॉलिसी ॼाणंदो कोन हो, ॿिटी पॉलिसी हुनजे रंग में शामिलु कोन हुई। हू जेका बि ॻाल्हि हुननि मुंहं ते फेकाए ॾींदो ऐं चई ॾींदो सच। अहिड़ो किरदारु हो यार। ऐं चवंदो अहिड़ा किरदार तमामु घटि हूंदा असां वटि। न को हुनखे शौक़ु हो। ऐं इहा बि तव्हांखे ॿुधायां, चई मूंखे शौक़ु थोरी आहे। अरे राम त कोई शौक़ु बि कोन्हे, तूं बीह रहियो आहीं, शौक़ु बि कोन्हे। मूं चयो भला हीअ जेके इहे वठ सट थिए थी, गॾिजाणियूं इहे पोइ इहे केरु कंदो? चई पोइ पिया कंदासीं। उहो चयो बादशाह माण्हू आहीं, पर तुंहिंजी मर्ज़ी। त हुन खे हिन शइ जी परवाह बि कोन हुई। ऐं जॾहिं हुनखे भाकुर पातो मूं, त पोइ मूं ॾिठो त हुन में हू रिलैक्स थी वियो। हुनखे ॾुखु ज़रूरु पहुतो जेॾी महिल अनाउंस थियो, ओॾी महिल हुनखे ॾुखु पहुतो। त उन ॾिठो त इहे जेके मुंहिंजा वोट हुआ उहे भला केॾा विया हलिया, त इहा तकलीफ़ थी हुनखे। बहरहाल वोटरनि जी मर्ज़ी आहे, जंहिंखे ॾियनि, जंहिंखे चाहिनि। ज़रूरु हुननि का ॻाल्हि त मूं में ॾिठी हूंदी जे मूंखे वोट ॾिना। हाणे मूंखे निशानो पिया बणाइनि जेके इहे वांदा वेठा आहिनि। ऐं हिकिड़े चयो त अदीब आहे या मौला बख़्श मोहम्मद। मुंहिंजो रिसर्च जो किताबु मुकमल थियो पियो आहे। ऐं अदीब कोन आहियां, तूं अदीब आहीं, अदीब तूं आहीं, असां कोन आहियूं। त उहो ऐं ॿिया जिन खे का ख़बर कोन्हे उहे वेठा था ॻाल्हाइनि। उन्हनि खे न अदीब जी ख़बर आहे, न शाइर जी ख़बर आहे। ॾाढो सुठो अदे ॻाल्हायो, अदीब शाइर सभु इंसासीन आहिनि। ऐं यकीन ॼाणो इन शइ खे बचण लाइ मूं जेको बि ज़ोर लाथो, इन लाइ लाथो। मूंखे 16 पक ई मुंहिंजी पोज़ीशन मज़बूत आहे पहिरें ॾींहं खां। ऐं मूंखे इहा 16 पक न हुजे हाणे बीह ई कोन आहे। पहिरें ॾींहं खां मूंखे ख़बर आहे। ग़ज़ल ॿुधियो, साह जे परवाज़ ते ख़ामोश हो, साह जे परवाज़ ते ख़ामोश हो,
मौत हर आवाज़ ते ख़ामोश हो, साह जे परवाज़ ते ख़ामोश हो, मौत हर आवाज़ ते ख़ामोश हो, ज़िंदगीअ जा बोर रस्ता पियो घुमे, ज़िंदगीअ जा बोर रस्ता पियो घुमे, रूह पंहिंजे राज़ ते ख़ामोश हो, को बदन जे आर खां हो मथ भरो, को बदन जे आर खां हो मथ भरो, इश्क जे हर साज़ ते ख़ामोश हो, जिस्म जी बि तलाश में आ दिल अञा, जिस्म जी बे तलाश में आ दिल अञा, रूबरू के नाज़ ते ख़ामोश हो, राम गाए या वॼाए भल खणी, राम गाए या वॼाए भल खणी, दर्द कंहिं दम साज़ ते ख़ामोश हो। मौत वहीअ जो थियो, मौत वहीअ जो थियो, सो बि कवीअ जो थियो, मौत वहीअ जो थियो, सो बि कवीअ जो थियो, कुंवारी कविता जो ॼण सुहाग लुटियो। अॼु रामचंद जे हिन विछोड़े जे मौक़े ते असां गॾु थिया आहियूं सिंधी अदबी संघ हैदराबाद पारां। तमामु हिकिड़ो ॾुखो ईंदड़ हिकिड़ो वाक़ियो आहे। असांखां हिकिड़ो अहिड़ो प्यारो शाइर विछड़ी वियो, जंहिंजी अॼु जेॾीमहिल शाइरी ताज साहब गज़ल पढ़िया पिए या ॿियनि दोस्तनि पढ़िया आहिनि त हुन में केॾी न तख़लीक़ी सघ हुई, हुनजी केॾी न उन वटि ख़्यालनि जी उॾाम हुई, उन वटि केॾो न शाइरी जो फ़न हुयो। ऐं अफ़सोस हुनजे वञण जो त थिए थो, पर हुनखे हयाती मिले हा त उहो असांखे अञा बि ॾाढा ख़ूबसूरत गीत ऐं ख़ूबसूरत गज़ल ऐं ख़ूबसूरत वायूं ऐं ख़ूबसूरत नज़म जे हा। इहो असांजो नुक़सानु, असांजी ॿोली जो नुक़सानु ऐं सिंधी अदब जो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। असां लाइ सभिनी लाइ सानो आहे। ऐं राम सां त तालुक टंडो जाम अदबी संगत तमामु पुराणी संगत आहे ऐं टंडे जाम में ऐं सकरंड सां असांजो तमामु घणो तालुक रहियो आहे। ऐं वॾी ॻाल्हि त हुनजो जेको मेंटोर हुयो शाइरी में, उहो साईं मीरवान पीरज़ादो साहिबु हुनजो तमामु घणो हुन वटि हुनजो अचणु वञणु थींदो हुओ। शाइरी जे मामले में हू तमामु घणो हुन सां ऐं फ़िक्री मामलात पंहिंजी जाइ ते उहो बि हुनजो गांडापो हुयो, पर शाइरी में तमामु सिंधी जी साईं मीरवान साहिबु तमामु हिकिड़ो गीत जो बहितरीनु शाइर हो। पर हिन राम पंहिंजो जेके गज़ल हिते पढ़िया विया, जेके उनखे हिकिड़ो पंहिंजो लहजो पंहिंजे असलोब सां अॻिते वधी रहियो हो। सो ॾाढो तमामु घणो जेको आहे हिकिड़ो नुक़सानु आहे, हू ईअं न वञे हा ऐं हू पंहिंजो किताबु पाण ॾिसे हा। अचो त असां अहिड़ा बंदोबस्तु कयूं त असांजा अहिड़ा शाइर, असांजा तख़लीक़ी फ़नकार ईअं हलिया था वञनि। ऐं ख़बर त नाहे ज़िंदगी इंसान जी जेको आहे घड़ी घड़ी वञे थी, पर उहे पाण इहो शयूं किताब पंहिंजा शेर ऐं जेके पंहिंजे सिर नथा छपाए सघनि या छपाइण जी सघनि आहे, त मुंहिंजे ख़्याल में हाणे त असांखे उमेदु आहे, मूंखे पक आहे त अमन जहिड़ो हिकिड़ो तख़लीक़कार सिंधी अदबी संगत जो मर्कज़ी सेक्रेटरी जनरल आहे, सिंधी अदबी संगत में ॿिया बि दोस्त आहिनि, जेकॾहिं सभु गॾिजी कोशिशि कंदा त अहिड़ा शाइर जेके पंहिंजूं शयूं नथा छपाए सघनि ऐं उन में तख़लीक़ी सघ आहे, त सिंधी अदबी संगत पंहिंजो पब्लिकेशन जो शोबो एॾो मज़बूत करे, उहो रुॻो इहे पर्चा न कढे, पर उहे अहिड़नि क़िस्मनि जे शाइरनि जी, कहाणीकारनि जी जेकॾहिं किताब अचनि या साल में उन्हनि जी चूंड शाइरी, उन्हनि शाइरनि जी बहितरीनु शाइरी अचे, चूंड कहाणियूं अचनि। कोशिशि कई हुई अदल सूमरे साहिबु पंहिंजे दौर में सिंधी अदबी संगत जा शाइर नंबर, कहाणी नंबर ऐं अदबी संगत नंबर हुन कढिया हुआ। त जेकॾहिं मुंहिंजे ख़्याल में त राम ते अञा उनजी शाइरी पहुचंदी माण्हुनि ताईं, अञा उन ते सोच वीचार थींदो ऐं राम अञा असांजे सिंधी अदब में जेको आहे हिकिड़े ख़ूबसूरत गुलाब जियां अॻिते टिड़ंदो जॾहिं उनजी इहे शयूं सभई पढ़ंदा। बहरहाल हुनजे मौत ते तमामु घणो दिलि दुखी आहे ऐं असां सभु, असांखे पंहिंजो पाण ते सोचण जी ज़रूरत आहे। असां सोचूं त असां जेके ॻाल्हियूं कयूं पिया, जेके ॿुधूं पिया, इन सिलसिले में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ॾुखु आहे, जंहिंमें जेको आहे असां पंहिंजे ॾुख खे पंहिंजी हिकिड़ी ताक़त में तब्दील कयूं। ही माहौल अहिड़े में थियनि था, माहौल जो असरु थिए थो, पर उहो हिकिड़ो असांजो न रुॻो शाइर हुयो, पर जीअं दोस्तनि चयो त हिकिड़ो सुठो नक़ाद हुयो। मूंखे यादि आहे मीरपुर ख़ासि मां मोटियासीं या उमरकोट, सॼी वार्ड बस ते असां जॾहिं तनक़ीद ते ॻाल्हाईंदा हुआसीं या अमन सां गॾु हुआसीं, बहरहाल कंहिं हिकिड़े भेरे एॾो त हुन ॻाल्हायो पिए, जेकॾहिं हू जेको ॻाल्हाईंदो उहो खरो वाक़ई खरो हुयो। त
त हिकिड़े तरक़ी पसंदि, हिकिड़े रोशन ख़्याल, हिकिड़े ख़ूबसूरत तख़लीकार खां सिंध जेको आहे महरूम थी वई आहे। हुनजे मौत सां असां तमामु घणा सोगवार आहियूं। सिंधी अदबी संगत हैदराबाद राम जे लाॾाणे ते फौरी तौर ते पंहिंजो ताज़ियती गॾिजाणी कोठाई आहे, जंहिंमें मरकज़ी सेक्रेटरी जनरल जनाब अहमद सोलंगी साहब ऐं चूंड कमेटी जो चेयरमैन अनवर साईं ऐं कोटड़ीअ खां दोस्त दिलदार जावरी गर्क साहब इहे असांजे हिन गॾिजाणी जा इज़ाफ़ी शुर्का आहिनि ऐं उन्हनि खे भलीकार उहे अॼोकी हिन गॾिजाणी में आया आहिनि। शाइर क्रिएशन हिकिड़ी अलॻि शइ आहे। शाइरी करणु ऐं क्रिएटिव शाइर हुजणु ॿ अलॻि शयूं आहिनि। जेका क्रिएशन आहे उहा हिकिड़ी जुदा शइ आहे ऐं शाइरी लिखणु उहा हिकिड़ी जुदा शइ आहे। जेके बि क्रिएटिव शाइर आहिनि उन्हनि क्रिएटिव शाइरनि जी शाइरी पढ़ण सां गॾु ॿुधबी बि आहे। उहा जॾहिं समातुनि सां टकराए बि त माण्हू चवंदो त हे ग़ज़ल शेख अयाज़ जो आहे, हे तनवीर अब्बासीअ जो आहे, हे फलाणे जो आहे। माना उहा जॾहिं समातुनि सां टकराए बि त हू पाण ॻाल्हाईंदी त मुंहिंजो तख़लीकार केरु आहे। शाइरी मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि जो मज़हर आहे, जेका लिखबी कान्हे, जेका थी वेंदी आहे, जेका कबी कान्हे, ज़हन ते तरी ईंदी आहे। ऐं अहिड़ी शाइरीअ लाइ शेख अयाज़ लिखियो हुयो त शाइर जे मरण जे 200 सालनि खां पोइ इहो तयन करे सघिबो त इन शाइर जी शेरी वुसअत हैसियत छा हुई। रामचंद ऐं दौर बि जेको आहे उहो मुकलब इहा ॻाल्हि कई हुई किथे त दौर हिकिड़ो ई हूंदो आहे। हिकिड़ो लेखक जन्मजे थो ऐं ॿियो लेखक मरे थो, ॿिन्हिनि जो दौर हिकिड़ो ई आहे। जनमण मां मुराद हुन जॾहिं पंहिंजी तहरीर लिखी ऐं मरण मां मुराद जॾहिं हुन लिखणु बंदि कयो। इहो जेको टाइम आहे उन में जेके बि शाइर अदीब लेखक पैदा थिया आहिनि उनजो दौर हिकिड़ो ई आहे। उहो हुननि जे उमिरियुनि ते मुहियत न आहे, उहो हुननि जे ज़हनी तख़लीक़ ते मुहियत आहे, हुननि जे दाख़िली ऐं ख़ारिजी कैफ़ियतुनि ते मुहियत आहे त हू हिकिड़े दौर जा लेखक आहिनि। रामचंद जदीद सिंधी तरक़ी पसंद शाइरीअ जो ख़ूबसूरत नालो आहे। जीअं त हुनजो को किताब न छपियो आहे जो हुनखे माण्हू मुफ़सिल हुन जी स्टडी करे सघे, ऐं हू जिथे छपियो आहे या सिंधी अदबी संगत जे जिन गॾिजाणियुनि में हुन पंहिंजो कलाम पढ़ियो आहे त हुन वटि हुन जे ख़ासि तौर ते ग़ज़ल में ख़ूबसूरत तशबीहूं ऐं इस्तारा ॿुधण लाइ मिलनि था। ऐं मां इहो चई सघां थो त जेकॾहिं मां चहिरो ॿिए पासे करे हितां हुन जी शाइरी ॿुधां ऐं मुंहिंजे समातुनि सां कंहिं ॿिए जे ज़बानी हुन जो शेर टकराइजे त मां चवंदुसि त हीउ राम जो शेर आहे। त हू इन अहिड़ा असां वटि चंद शाइर आहिनि हिन दौर में। दौर जी मूं डेफिनेशन पहिरीं कई आहे त हुन जी ऐं सभु शाइर जेके क्रिएटिव शाइर आहिनि उहे ईअं ई हूंदा आहिनि। ग़ज़ल जूं 2 सिटूं हिकिड़े पने में लिखियूं पियूं हूंदियूं आहिनि, 4 सिटूं ख़मीस जे खीसे में पियूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ो ग़ज़ल मेज़ में पियो हूंदो आहे, आख़िर में गॾु कबो त अधु शयूं गुम हूंदियूं आहिनि। तख़लीकार ग़ालिब ॾिसो उहो बि ईअं, मीर तकी ॾिसो, ॿिया बि खोड़ सारा जेके आहिनि उहे ईअं हूंदा आहिनि। सो हीउ ख़ुशनसीबु आहे जो हुनखे पाण जे जहिड़ा सभु ख़ूबसूरत दोस्त मिलिया जिन न सिर्फ़ु हुन जी शाइरीअ खे पढ़ियो सम्झो पर उन ते पंहिंजी राय बि ॾिनी। सो मां पंहिंजो हुन जे विछोड़े खे इंतिहाई सिंधी इल्म ऐं अदब लाइ
हिकिड़ो सानियो सम्झा थो, उन ते दिलि ॾुखारी आहे। हुन जे कुटुंब सां ऐं सॼी सिंध सां, सिंधी अदीबनि सां ऐं शाइरनि सां मां हुन जो ॾुखु वंडिया थो। ऐं असीं हुनखे जीअं दोस्तनि चयो आहे त सिंधी अदबी संगत मर्कज़ हुन जे शाइरीअ जे किताब खे छपाए पधिरो कंदी। यकीनन उन ते असांजा सभु दोस्त पंहिंजो आलमाना राय ॾींदा। महिरबानी। सिंधी अदबी संगत हैदराबाद ऐं सिंध जूं मिड़ी शाखूं, सभई शाखूं, जेको सिंधी अदबी संगत मर्कज़ हुनजे विछोड़े वारे ॾिहाड़े हिकिड़ो पधरनामो या हिकिड़ो बयानु पधिरो कयो हुयो त सभिनी शाखुनि खे हिदायत कई वई त रामचंद ओॾ जे हवाले सां तहज़ती प्रोग्राम रखिया वञनि। ऐं ईअं ई अॼु मुंहिंजो ख़्यालु आहे त सुभाणे समेत उनजा उहे 3 ॾींहंनि जा सोग जेको आहे उहो पूरो थींदो। ऐं सॼी अॼोकी तारीख़ में हिन टाइम ते मुख़्तलिफ़ सिंध जे शाखुनि में रामचंद जे लाइ प्रोग्राम ऐं दस्तूरी गजाणनि खे हुनखे तहज़ती गजाणनि में तब्दील कयो वियो आहे। उहे थी रहिया आहिनि। ईअं ई हैदराबाद उन साॻी रवायत खे क़ाइमु रखियो आहे त उन पंहिंजी दस्तूरी गजाणी खे तब्दील करे तहज़ती गजाणी में करे छॾियो आहे। मर्कज़ जे पारां ऐलान कयो वियो उन ॾींहुं ई जीअं शाखूं पंहिंजो कमु कंदियूं, ईअं मर्कज़ खे बि पंहिंजो कमु करणु खपे। 22 तारीख़ ते आचर जे ॾींहुं शाम जो 3 बजे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में डॉक्टर बलोच हाल में उनजो तहज़ती मेड़ाको रखियो वियो आहे। सॼी सिंध खे उन प्रोग्राम में शिरकत जी मां दावत ॾियां थो। ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि खां तक़ाज़ा बि रखां थो जेके पंहिंजे सोशल मीडिया ते रामचंद सां पंहिंजो तालुक़ु, पंहिंजी दोस्ती या ॾुखु शेयर करे रहिया आहिनि। मूंखे उमेदु आहे त उहो अमली सबूत ॾेई उहे सभई दोस्त उन जे तहज़ती रेफरेंस वारे प्रोग्राम में सभई शरीक थींदा। ऐं जेके हिते मौजूदु आहिनि सिंधी अदबी संगत जा दोस्त हैदराबाद जा, आउं हिक हिक खे दावत ॾियां थो। ऐं जेके हिते मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी खे आहे त जेको मर्कज़ जे पारां हुनजो तहज़ती मेड़ाको रखियो वियो आहे उन में सभई शिरकत कनि, जीअं उनखे असां ख़राज तहसीन पेश करे सघूं। रामचंद ओॾ ॾाढो ॾुखियो थी पवे थो, जिन सां माण्हू तमामु घणो वेझो गुज़ारे ऐं वेझो रहे। ऐं वरी उन जे अहिड़े ॾिहाड़े ते ॻाल्हाइण लाइ ॾाढो ताक़त खपे थी जेका मूं वटि न आहे। तक़रीर करण जी ॻाल्हि आहे कान, ऐं को ख़िताब करण जो को टाइम ऐं वक़्तु ऐं महिल कान्हे का। दर्द खे महसूसु करे सघिबो आहे, दर्द पढ़ी बि न आहे सघिबो, लिखी बि न आहे सघिबो। केरु चवे थो ॻाए सघिबो आहे, मां सम्झां थो दर्द ॻाए बि नथो सघिजे। उहा हिकिड़ा पीड़ा आहे, उनखे भोॻे सघिजे थो, उनखे माणे सघिजे थो, उनखे महसूसु करे सघिजे थो। उन सां तालुक़ु छा हुयो, केतिरो हुयो, केतिरो न हुयो, मां इहा दावा कयां थो त रामचंद मुंहिंजो आशिक़ बि हुयो, मुंहिंजो पतंग बि हुयो। ऐं हुन वटि सोच कहिड़ी हुई ऐं कीअं हुई, उहो हिकिड़ो चिटो माण्हू हुयो। उन जी दोस्ती बि चिटी हुई त उन जी मुखालफ़त या कंहिंसां का रंजिश हुई या दुश्मनी बि हुई, जेकॾहिं उहा बि उन जी पधरी हुई। हिते त ख़बर ई कान थी पए त केरु दोस्त आहे, केरु मुखालिफ़ आहे, केरु दुश्मन आहे, पतो ई कोन थो पए। पर हिकिड़ो रूप अहिड़ो ज़रूरु आहे रामचंद जो जेको उहो ॿुधाए थो त हीउ कंहिंजो मुखालिफ़ पधिरो आहे त दोस्त बि पधिरो आहे। हुन सां अनेक सफ़रनि, अनेक ॾींहंनि, गुज़ारियल ॾींहंनि, डिघियूं डिघियूं सफ़रनि जूं रातियूं आहिनि, सिज उभारियल आहिनि,
शाइरीअ ते बेरहम ख़ौफ़नाक गुफ़्तगू थियलियूं आहिनि, मुख़्तलिफ़ मुसाफ़तूं आहिनि, केतिरनि अदबी मेड़ाकनि में गॾु रहिया आहियूं, स्टेजनि ते गॾु वेठासीं, पटनि ते गॾु वेठासीं। हिकु हिकु लम्हो जेको आहे उहो विसरियो न आहे, अखियुनि जे अॻियां आहे। घर जो तालुक़ु आहे, वेझो तालुक़ु आहे, कहिड़नि लफ़्ज़नि ते ॿुधायूं त छा आहे। मूंखां सलाह न कई आई त सिंधी अदबी संगत में कंहिं ज़िले ते बीहणो बि आहे, मूंखे ॼाण न आहे। पतो तॾहिं पियो जॾहिं हुनजो फारम साम्हूं आयो। हैदराबाद जूं 5 शाखूं आहिनि। हैदराबाद जी जेका असांजी मेन शाख आहे, उन खां पोइ वरी ॿियनि दोस्तनि जेका ठाही आहे, कासिमाबाद आहे, टी लतीफ़ाबाद आहे, ऐं चौथी उहा पंजी टंडूजाम आहे। को बि सेक्रेटरी को काउंसलर ॿुधाए वञे त मूं पंहिंजे वोट लाइ कंहिं हिकिड़े खे फ़ोन कई हुजे, कान कई। घर जी ॻाल्हि हुई, मुंहिंजो ॿार वञूं था। मूंखे न हुई ख़बर त हीउ एॾो संजीदो बि आहे ऐं एतिरो सीरियस बि आहे त यकीननि जेकॾहिं पंहिंजे लाइ न पियो घुरे सघियुसि दोस्तनि खां इहो हिमायत या जेको चवनि था वोट, त अहिड़े दोस्त लाइ ज़रूरु घुरूं हा ऐं अहिड़े दोस्त लाइ हली वञूं हा कंहिं दोस्त वटि। इज़त ज़रूरु ॾिए हा, उहो सीनियर हुजे या जूनियर हो, यकीननि उनखे मान ॾिए हा। पर मूंखे ॼाण न हुई। ॼाण उन ॾींहुं उनजी जेको जिन दोस्तनि उनखे चयो या जिन दोस्तनि सां हुन रखियो। हा, बाक़ी इहो इलेक्शन वारे ॾींहुं ज़रूरु मूंखे भाकुर पाए कन में ज़रूरु चयईं त मूंखे 5 दोस्तनि किरायो। मूं चयो इहा ॻाल्हि न कर, तोखे 5 किरायो, तोखे इहा ख़बर आहे मूं सां गॾु जेके वेठा आहिनि, मूं सां गॾु जेके हलनि पिया, उन्हनि मूं सां कहिड़ो जे गॾु खाइनि था पिया ऐं कनि था। छॾे ॾे, इहे सियासत आहे, संगत जी सियासत आहे। उन खां तूं मथे भरो थी वञ। संगत जे तहरीक ॾे, संगत जे तख़लीक़ ॾे, संगत जे जेको अदबी कमु आहे, पाण हाणे उन ते सोचींदासीं ऐं उन ते कंदासीं। ऐं हू अहिड़ो कोन हो, मां यकीन थो ॼाणियां त हू बहादुर शख़्स हो। इन में को बि शक न आहे त हू बहादुर शख़्स हो। ऐं बाक़ी इंसानु आहे, हुनखे ॾुख थियनि था, उनखे ॾुख मूंखां हुआ, तकलीफ़ूं मूंखां हुयूं त हुन सरेआम लिखियो। फेसबुक शाहिदनि, गवाहियूं ॾिसंदा वञी तव्हां, ऐं उनखां अॻे असांजी मोहबत, वरी सां हुनजी भई इहो ई त हुस्न आहे ज़िंदगीअ जो, इहा ई त दोस्ती आहे। जिसकी ना ठीक बि ठीक लॻे छा, इहा ज़रूरी थोरी आहे। जंहिंजी ना ठीक बि ठीक लॻे, उहो इशफ़ाक़ सही थो चवे त उनखे मोहबत चइबो आहे। पर जंहिंजी ना ठीक हुजे, अली अलैहिस्सलाम त चए थो त उनजी जेका आहे तव्हां रूबरू त उनखे ॾसियो, ॿुधायो त तुंहिंजी हीअ ना ठीक आहे, पर परपुठनि जी तारीफ़ करियो, उन सां गॾु पियो। त रामचंद अहिड़नि ई दोस्तनि मां हिकिड़ो हो। मां त चवां थो मुंहिंजे हार जो मोती टुटी पियो, असांजी माला जो मोती टुटी पियो। असांजे पीढ़ीअ जे दोस्तनि जी हिकिड़ी माला आहे, उहे सभु तख़लीकार आहिनि, उहे सभु लिखण वारा आहिनि, उहे सभु पुख़्ता आहिनि। जहिड़ो पुनू पाण तहिड़ी सिटा साथ जी। असां उन दोस्तनि जी अहिड़ो हिकिड़ो हल्को आहे, हिकिड़ो अहिड़ी माला ठहियलु आहे, जुड़ियल आहे, उन मां हिकिड़ो मोती किरी पियो। असां फ़न ते, शेरी हुस्न ते, जमालियात ते ॻाल्हाईंदासीं, हिक ॿिए खां सलाहूं वठंदासीं। आउं शेर रखंदुसि, ॿुधाईंदोसां त हिन में कहिड़ो लफ़्ज़ वियो, हिन में कहिड़ी हुस्नाकी खुटी, फ़िक्री पासो कहिड़ो टुटो, छा रहिजी विसरियो। ऐं जॾहिं पाण लिखंदो त काफ़ियनि ते ॿुधी पवंदो हिन में छा पवे। हिन में असां हिक ॿिए जा सलाहकार हुआसीं। उन में उस्ताद शागिर्द जो मामलो ई न आहे। असां हिक ॿिए खां सिखंदासीं ऐं हिक ॿिए खे सलाहूं ॾींदा हुआसीं। अहिड़ा असांजा सिंध में तमामु घणा दोस्त आहिनि। त मुंहिंजो सलाहकार बि मूंखां मोकिलाए वेठो। ऐं बात करने के बहाने हैं बहुत, आदमी मगर किससे बात करे। फैज़ साहब जो आहे त बड़ा है दर्द का रिश्ता, मगर ये गुनाहगार चले गए। तो खोड़ ॻाल्हियूं आहिनि। सभिनी दोस्तनि खे वरी बि अर्ज़ु इहो आहे त आचरे जे ॾींहुं जेको उते प्रोग्राम थिए थो तज़ियती, उन में अचो त उते खोड़ सारियूं हक़ीक़तूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं
ऐं के बि ॻाल्हियूं आहिनि किताब छपाइण जूं ऐं हुनजे ज़ाती हवाले सां हुनजे बचनि जो बि मामला आहिनि, हुनजी फैमिली जा बि मामला आहिनि। रुगो सिर्फ़ु किताब ऐं शाइरी मामिलो न आहे, वॾो त मामिलो त जेको पेट आहे उन जा बि आहिनि, उनजी औलाद जा मामला आहिनि, उनजे घर जा मामला आहिनि। उहे सभई हिकिड़े ॾींहं जो थींदो आहे इहो ॾुख, ऐं पंहिंजे जो ॾुख घणा ॾींहं कंदा आहियूं, पंहिंजे पीउ जो पंहिंजी माउ जो ॾुख घणा ॾींहं कंदा आहियूं। त इहो सभु जज़्बाती मामला आहिनि, रियल मसला आई आहिनि, हक़ीक़त ते मुबनी मामला आई आहिनि। त हुनजो घरु आहे, हुनजा बच्चा आहिनि, हुनजो औलाद आहे, उन लाइ कुझु सोचणो पवंदो। ऐं सिंधी अदबी संगत कोन्हे किताबनि खां पहिरीं हुनजे बचनि लाइ सोचींदी, पोइ किताबनि लाइ सोचींदासीं। हुनजे बचनि लाइ सोलो करियूं, उनजो जेको जहान आहे, गुज़रान आहे, उन गुज़रान लाइ केतिरो ठीकु करे सघूं था। पहिरीं आउं तव्हां सां वाइदो थो कयां सभिनी दोस्तनि सां, उनखे कम खे ठीकु कबो, उनजे पोइ किताबनि खे। किताब असां हिते किताब बि आहिनि हिते, त सिंधी संगत बि हिते आहे, त असां बि हिते आहियूं। इहे सभु मामला हल करे वठंदासीं। पहिरीं उनजे मामलनि खे, जेके बुनियादी मामला आहिनि, उन्हनि खे ठीकु करण जी ज़रूरत आहे, उहा कंदासीं। जेतिरी ताक़त आहे, उन ताक़त जेतिरा हथ ऐं ॿाहूं कमु कनि था, 2 हथ अॻिते वञी, 2 क़दम अॻिते वञी राम जे लाइ कंदासीं। राम जो ज़ख़्मु आहे, उहो ज़ख़्मु हिकिड़ो खंजर आहे, ऐं खंजर वांगुरु सीननि में आहे, तव्हां सभिनी यकीननि हूंदो। पर जंहिंसां हुनजो रूह जो लॻाव हुयो, जंहिंसां आशिक़ु हुयो, जंहिंजो उनखे तकलीफ़ कॾी हूंदी पंहिंजी। वॾी महिरबानी।